तव्हांजो सॼो असां ज़िंदगी जो सफ़र प्राइमरी एजुकेशन, सेकेंडरी, उन खां पोइ कॉलेज, उन खां पोइ मास्टर्स, उन खां पोइ तव्हां जूं नौकरियूं ऐं तव्हांजी लेक्चरशिप ताईं, उन खां पोइ तव्हांजा प्रमोशन पोस्टिंग्स, असां इन्हनि सभिनी ते ॻाल्हायासीं। हाणे तव्हांजे हिकिड़े ॿिए पासे ते अचूं था, उहो तव्हांजो पासो आहे लिखण वारो। तव्हां ॿुधायो त तव्हांखे पढ़ण जो शौक़ु नंढे खां वठी हुयो ऐं लिखण जो शौक़ु बि तव्हांखे घणे वक़्त खां वठी रहियो ऐं नंढे खां वठी तव्हांजो हिकिड़ो लिटरेरी पंहिंजो संगत बि रही। त तव्हांजो जेको कलमी पढ़ियो आहे, ख़ासि तौर ते मां पुछणु चाहींदुसि PhD जे हवाले सां, तव्हांजी जेका PhD थीसिस आहे। दोस्तो, मां तव्हांखे हीअ PhD थीसिस डॉक्टर गुलाम रसूल सुमरे साहिब जी ॾेखारियां, ज़िले लाड़काणे जे अदबी तारीख़ विरहाङे खां अॻु। ही संभार पब्लिकेशन ने छपायो आहे किताब सचल अदबी मर्कज़ लाड़काणे जे सहकार सां। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त ही कराची यूनिवर्सिटी मां डॉक्टर अयाज़ कादरी साहिब जे निगरानीअ हेठि डॉक्टर गुलाम रसूल सुमरे साहिबु PhD जी थीसिस मुकमिल कई हुई, जेका हाणे ताज़ो ई छपिजी मार्केट में अची चुकी आहे। ऐं इन सां गॾोगॾु डॉक्टर गुलाम रसूल सुमरे साहिब खां पुछंदासीं त हुन जे ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ जेके फेज़िस रहिया आहिनि, ईअं हिकिड़े लेखक तौरु बि हुन जी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ फेज़िस रहिया आहिनि। ऐं हिकिड़े लेखक तौरु पोयनि 2 सालनि, 3 सालनि, 4 सालनि या 5 सालनि में चइजे त उनजो हिकिड़ो नओं दौरु शुरू थियो आहे, जंहिंमें केतिरा ई किताब हुन जा जेके आहिनि उहे मंज़र आम ते अची रहिया आहिनि। कुझु पेंडिंग में आहिनि, कुझु प्रिंटिंग में आहिनि, उन्हनि ते बि असां डिस्कस कंदासीं। त पहिरियों डॉक्टर साहिबु असां चाहींदासीं त हीउ जेको मौज़ू आहे ज़िले लाड़काणे जी अदबी तारीख़ विरहाङे खां अॻु, हीउ मौज़ू तव्हांखे कीअं ज़हन में आयो, कंहिं ॾिनो, या जेको कराची यूनिवर्सिटी में तव्हां रजिस्ट्रेशन कराई PhD जी, इहो हाल अहिवालु ॾियो असांखे। असांजी अदबी सिलसिले में जेका आबियारी कई आहे, उहा असांजे पंहिंजे असातिज़ा सां गॾोगॾु अयासिन कादरी साहिबु, जेको बाद में डॉक्टर अयासिन कादरी जे नाले सां मशहूरु आहे, कहाणीकार जे नाले सां मशहूरु आहे, टीचर जे नाले सां मशहूरु आहे, उस्ताद प्रोफेसर। उहो जॾहिं असांजी अलीगोराबाद में ईंदो त अलीगोराबाद में बि हिकिड़ो असांजो दोस्त हूंदो, पंहिंजो फज़ल कादरी हुयो, अफ़ज़ल कादरी। अफ़ज़ल कादरी उहो मिस्किन ॾाॾे जो माण्हू हुयो। हा बिल्कुलु। पर उनखे शाइरीअ जो शौक़ु हूंदो, तमामु घणो। हा, ऐं शाइरीअ जो शौक़ु हूंदो ऐं अदबी मेड़ पंहिंजे घर ते कोठाइणु, बिल्कुलु अदीबनि जी ख़िदमत करणु, ऐं कंहिं वॾे अदीब खे वेहारे ऐं पोइ अफ़साना बि उन में महफ़िल में पढ़ंदा हुआसीं। सही। ऐं शाइरी बि पढ़ंदा हुआसीं। उन में अयासिन कादरी साहिबु बि ईंदो हुयो। ऐं मूंखे ख़ासि तौर ते पहिरियों दफ़ो जेको अयासिन कादरी साहिबु ई उन मेड़ में वठी वियो। उते अफ़ज़ल कादरी जी रिहाइशगाह ते? अफ़ज़ल कादरी असांजे जंहिं प्राइमरी स्कूल में पढ़ियासीं उन सां लॻो घर हूंदो। ऐं अफ़ज़ल कादरी जी सॼी फैमिली मुला हूंदी, पर हे वरी कामरेड टाइप हूंदो। हा, त उते पोइ पाण सां ई वठी वेंदो हुयो त बाबा ॾिसो, हाणे कहाणियूं असां पढ़ूं था, तव्हां इन्हनि ते तनक़ीद कयो। पोइ तनक़ीद जो सेक्शन हलंदो। मूं में शाइनेस घणी हूंदी, ऐं ॻाल्हाइण जो जेको आहे मूं में एॾी सलाहियतूं हुयूं बि कोन। मुंहिंजा तालीमी सिलसिला बि ईअं हुआ, ऐं तबनि बि मां कोई एॾो होशियारु शागिर्दु कोन हूंदो हुउसि। मां पहिरियों बि ॿुधाए चुको आहियां। सो बहरहाल तरबियत उस्ताद जी निगरानी में कुझु न कुझु माण्हू पढ़ाए त वञे थो। तो उन्हनि महफ़िल में मां हिकु ॿिनि कहाणियुनि ते तनक़ीद कई। त इहा आबियारीअ जो कमु जेको आहे उहो अयासिन कादरी कयो। त मां उनजे लारे लॻी पियोसि त असां बशीर अहमद शाह ऐं असां जॾहिं PhD जा नयूं शुरू थियूं सिंध यूनिवर्सिटी में MPhil करणु, त उन ज़माने में असां बेदार थी वियासीं। पर MPhil जी कोशिशि असां करे ई रहियासीं। उनजे लाइ सिनेप्सिस ठाहियूंसीं, मौज़ू तयारु कयासीं, ऐं जेके ऑथोराइज़ थिया असांजा लाड़काणे जा PhD करण लाइ, MPhil लाइ, पंहिंजो डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी ऐं डॉक्टर फंज़ीलो साहिबु, अब्दुल करीम संदीलो साहिबु। असां ॿई उन ॾे वियासीं, पर
शुमी क़िस्मत असां ॿई उन्हनि वटि पंहिंजी रजिस्टर कराइण में कामयाबु न वियासीं। उन जा केतिरा ई सबब थी सघनि था, उनखे हिते बयानु करण जी ज़रूरत न आहे। बहरहाल पोइ बशीर अहमद शाद खे रजिस्ट्रेशन सिंध यूनिवर्सिटी में PhD लाइ मिली वई ऐं मूंखे बि कराची यूनिवर्सिटीअ में PhD रजिस्ट्रेशन जे लाइ मूं कोशिशि कई त मां अयाज़ काज़ी साहिब जो दामन पकड़ियो ऐं हिते लाड़काणे में बि मुंहिंजी हुन सां घणी ॾेठ वाट हुई, मां अॻु में ज़िक्र करे चुको आहियां। ऐं जेके मौज़ू अॻु में असां आज़माए चुका हुआसीं उहे मौज़ू छॾे असां त लाड़काणे जी अदबी तारीख़ ते मुंहिंजो इन करे ख़्यालु वधीक इहो तव्हांजो पंहिंजो ख़्यालु हो या डॉक्टर अयाज़ क़ादरी साहब तव्हांखे सजेस्ट कयो? पंहिंजो ख़्यालु, हुनजो पस मंज़र तमामु साउंड क़िस्म जो हुयो। त मुंहिंजो जंहिं ॻोठ सां तालुक़ु हुयो आकिल ख़ालिद खोड़नि जो ॻोठु ऐं सूमरनि जो ॻोठु गाद बि उते उन ॻोठ जा ऐं आहूजा मोहन फ़क़ीर आहूजा वॾो कंट्रीब्यूशन आहे शाइरी में सिंधी में। इहे उन ॻोठ जा त हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु ॻोठड़ो हुयो, माण्हू पढ़ियलु लिखियलु माण्हुनि जो ॻोठड़ो। सही। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त सूमरनि जी फैमिली बि हिते मोहम्मद आकिल उन जे नाले सां ॻोठु न आहे, पर मोहम्मद आकिल जेको हुयो उहो वॾो आलिम बि हुयो, शाइर बि हुयो, अदीब बि हुयो, हकीम बि हुयो ऐं हमअसर हुयो अली मोहम्मद कादरी ऐं उनजे लॾे जो माण्हू बि हुयो, अदबी लॾे जो माण्हू, उनजे ख़्यालनि जो माण्हू बि हुयो। ऐं हिकु उहो उनजो उहो अदबी लॾो पूरो हुयो पूरो मोहम्मद आकिल जो। उनजो वॾो पुटु जेको अब्दुल फ़ताह आकिली उस्ताद उल शहरा जो हुनजो लक़ब मिलियो। अब्दु आकिली जेको अब्दुल फ़ताह आकिली न अब्दु आकिली ॿियो बि आहे, अच्छा शाइर आहे कराची वॾो मशहूरु आहे, हुनजे जोड़ जो आहे। तंहिंजे करे अब्दुल फ़ताह आकिलीअ सां पहिरियों शुरूअ में नालो लाड़काणे सां कढियूं त वधीक चिटो ऐं वाज़े थी पवंदो। ऐं उनजो पुटु वॾो शाइर, हुन खां पोइ उनजो ॿियो पुटु वली टाइप बि त हुयो घराणो पर शाइर हुया। ऐं उनजो ॿियो पुटु हुयो ज़ेब आकिली, हा बिल्कुलु, इहो बि वॾो शाइर हुयो, बिल्कुलु थोरो तरक़ी पसंदि बि हुयो, थोरो जिदत पसंदि बि हुयो, थोरो पुराणे क़िस्म जी शाइरी जेका आहे उहा बि। बहरहाल उहो बि वॾो हिकिड़ो शाइर हो। ऐं ॿिया बि इन जा पुट मौलवी जो नालो नथो अचे हिन वक़्तु मूंखे, उहो बि वॾो शाइर हुयो। त इहे 4 शाइर ते आहे, इन जो असांजे ॻोठ ते वॾो असरु हुयो। असांजा वॾा बि जेके आहे उहे बि सुम्हरिया, उन्हनि जा बि वॾनि जा वॾनि जा कुझु मदरसा हुया ऐं कुझु उन्हनि जा किताब बि हुया। मुंहिंजो ॾाढो चाचो ग़ुलाम हैदर उहो बि शाइरी कंदो हो ऐं मौलूद चवंदो बि। आकिल माना शाइरनि जो ॻोठु रहियो आहे। हा, छो त इन खां पोइ जदीद सिंधी शाइरी जो तमामु वॾो हिकिड़ो अहम नालो ऐं हवालो जेको वीचारो जवानीअ में ई असां खां विछड़ी वियो, सईद मेमण, उनजो बि तालुक़ु आकिल सां हो। ए ख़ुदा आसमान राहे छॾ, दिलि ड्रही आहे जहान राहे छॾ, जे हली थो असां फ़क़ीरनि सां, ही वॾाई ही मान राहे छॾ। तमामु ख़ूबसूरत शाइर हो। माना हिकिड़ो आकिल ॻोठ जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। जी, ॿिया बि केतिरा नाला खणी सघजनि था। जी, जीअं हाणे हमीदा खोड़वा, हा उहो सियासी हवाले सां, पर उहो सियासत खे बसि हिन में न, छो त असांजो मौज़ू जेको लाड़काणे ज़िले जी तारीख़ आहे उन जा जेके उन जा तहरुक आहे, उनजो जेको बुनियादु असां मूं वटि पैदा थो थिए त इहे शाइर उतां जा हुया। त मूंखे हिकिड़ो बुनियादु हो त मुंहिंजे ई असांजे ई ॻोठ जा एतिरा शाइर आहिनि ऐं उनजो तालुक़ु जॾहिं ॾिसूं था त इन सभिनी शाइरनि जो तालुक़ु कादरी ख़ानदान सां हिकिड़ो तमामु वेझो आहे। ऐं उहे उन्हनि जे मुशाइरनि में उन्हनि जे अख़बारनि जे उनजे अदीब रिसालो अदीब सिंध रिसालो जेको निकितो उन्हनि में एडिटर जो कमु बि कनि था, शाइर बि आहिनि, मुशाइरनि में कमु कनि था। इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो जथो बि हो। इन्हनि सां गॾु वरी असांजे सूमर फैमिली जो नियाज़ साहिबु, नियाज़ जाफ़ी
नवाज़ अली नियाज़ जा नवाज़ अली आहिनि त सुबरा बिल्कुलु सुबरा आहिनि पर उहो बि इन ई लॾे ऐं जथे जो माण्हू हुयो। वरी नवाज़ अली नियाज़ जाफ़री जिते रहे थो उहो वरी सॼो पाड़ो जेको आहे साम्हूं हिन पासे ॾांहुं किशन चंद बेवस थो रहे, घर भरिसां किशन चंद बेवस जो आहे। वरी हरी दरियानी बि रहे थो जेको आहे हुनजे आसपास, पर हरी दरियानी ऐं किशन चंद बेवस या हूंदराज दिखायल या वरी जेके ॿिया हिंदू जिन जा वञा नाला अॻिते वफ़ा शुगाणी आहे या केतिरा आहिनि, पंजवाणी साहिबु आहे, राम पंजवाणी वरी राम पंजवाणी, इहो वरी हिकिड़ो लॾो अलॻि आहे जेके कांग्रेसी ख़्याल जा आहिनि, जेके इन ई पाड़े में हुननि जा मुक़ाबले जी ॻाल्हि न हुई, पर अदब जो हिकिड़ो ॿियो रुझान रखंदड़ हुया कांग्रेस। इहे जेके राम पंजवाणी वारा हुया या हरी दरियानी साहिब वारा हुया, इहे बि न जाफ़री इमाम बारगाह वारो जेको हिन वक़्तु इलाइक़ो रेशम गली वारो सॾिजे थो, हिते हिन सराउंडिंग्स में ई रहंदा? हा जी, हा, हिते ई रहंदा। इहो पाड़ो आहे जेको इहा घिटी जेका हिकिड़ी रेशम गली ॾे वञे थी, रेशम गली ॾे घिटी वञे हिते वॾो शाइर हिकिड़ो ॿियो रहंदो हुयो, ग़ुलाम सरवर मुग़ल। अच्छा अच्छा अच्छा, हा, इहे मुग़ल जेके बि आहिनि इहो उनजो औलाद आहिनि, वॾो ज़मींदार बि हुयो, वॾो शाइर बि हुयो, जिन जो मुग़ल स्कूल बि आहे। हा, ग़ुलाम सरवर मुग़ल स्कूल, हा उहो। त इहो घिटी जेका आई आहे ऐं हिते मुंहिंजो ख़्यालु आहे पंहिंजो अनीस अहमद अंसारी साहिब बि रही विया, इनजी फैमिली अंसारी साहिब बि हिते रही विया आहिनि। त इहो जेको पाड़ो आहे अदीबनि जो को पुराणो पाड़ो जंहिंमें ॿिन्ही पंहिंजो रुझाननि जा माण्हू, हिकिड़ो कांग्रेसी रुझान ऐं ॿियो वरी मुस्लमाननि जो इस्लामी तबके। अच्छा, हाणे तव्हां हिते रहिया हो, तव्हां हिते रहिया हो, मौज़ू थी हले पई जी। त हिकु त इहो इन पाड़े जे शाइरनि जो असरु, वरी सूमरनि जो वरी कादिरनि सां कादरी कबीलो कलम कबीलो हिकिड़ो पाण वॾो उनजो सिलसिलो आहे, पंहिंजो मोहम्मद सालेह, बिल्कुलु मोहम्मद सालेह कादरी, उन खां पोइ जोश कादरी साहब, जोश खां अॻे अली मोहम्मद कादरी साहब, अली मोहम्मद कादरी, ऐं उन खां पोइ अयाज़ कादरी साहब पाण ख़ुदि जो ऐं पंहिंजो गुलाम अब्बास जोश कादरी साहब, ऐं उन खां पोइ वरी ज़ुल्फ़िकार कादरी साहब, न वरी फ़क़ीर गुलाम सरवर कादरी, अयाज़ हुसैन कादरी साहब जो वालिद साहब। बिल्कुलु। त इहो वॾो जथो वरी हिकिड़ो कादरियुनि जो जेको उन ज़माने में लाड़काणे जी अदबी तारीख़ जे सिलसिले में या वॾो मवाद मूंखे फ़राहम करे नज़र पे आयो तव्हांखे, उन्हनि जूं कोशिशूं कवाइशूं जेके बि थी गुज़रियूं, सही, उहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो मौज़ूअ जो खणण जो सबबु थी पई। सही। इन खां अलावा बि लाड़काणे में ॿियो ख़ानदान राशिदी ख़ानदान हुयो, तंहिंजे करे इन्हनि जा आलिम राशिदी या ॿई आलिम जेके हुआ, पीर अली मोहम्मद राशिदी, पीर इसामुद्दीन राशिदी, इहे बि एकरांजू या ॿ लखंदा मट हुया, हा न साईं। बिल्कुलु। हाणे इहो तव्हांजो इहो वॾो हिकिड़ो मवाद जे साम्हूं लाड़काणे जे अदीबनि आलिमनि जो साम्हूं, तंहिंजे करे मां चयो इहो एमफिल त छा, मूंखे PhD ते खणी वेंदो। जॾहिं मूं इहो अयाज़ कादरी साहिब सां मुंहिंजूं मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, मां जॾहिं लेक्चर शुरू में मां लेक्चर थियो 73 में ई, त मुंहिंजी राइश जेका हुई, पंहिंजो वारसी साहिबु उते वार्डन हूंदो कॉलेज जो, त हुनजी सेवा कुंज हॉस्टल जो उहो वार्डन हुयो, त मुंहिंजे राइश लाइ आसानी थी पई। ॿिया बि दोस्त हुया उते रहंदा, हाणे अब्दुल गफ़ार सूमरो मुंहिंजो माइट हो, उनखे बि कमिरो हुयो, उनजे कमिरे में मां पहिरियों रहणु शुरू कयो। त अयाज़ हुसैन कादरी साहिबु गॾु कोई 100 मीटर जे वेझो, यानी हिकिड़ो रोड पार कर त हुनजो घर हो। अच्छा। त साईं वॉक कंदो हो त असांजी पहिरीं मंज़िल ते ई सेवा कुंज में गैलरी ते बीठा हूंदासीं, साईं असांजे साम्हूं गुज़रंदो, त के सलाह कंदा हुआ, जो चांहि पाणी पी वियो, कचहरी कयूं, त उहो चयो ठीकु आहे, कॾहिं हुन सां वॉक ते हलिया वेंदा हुआसीं, कॾहिं हुनजे घर वेंदा हुआसीं, त हुनजे घर वेंदा हुआसीं त तॾहिं साईं कराची यूनिवर्सिटी में हुयो, कराची यूनिवर्सिटी में कोन हो साईं, बाक़ी उन वक़्तु साईं हुयो पंहिंजो SM कॉलेज में, सिंधी उस्ताद लेक्चरर हो, सही, असिस्टेंट प्रोफेसर हो, पर उहो उनजो उते बि आख़िरी वक़्तु हुयो, आख़िरी ॾींहुं हा, उन खां पोइ जल्दी कराची में होॾे हले वियो यूनिवर्सिटी। त उते मां हुनजे घर वेंदुसि त इहा मां हुन सां ॻाल्हि कंदुमि, साईं लाड़काणे में एतिरा आलिम अदीब आहिनि, ख़ुदि तव्हांजो कबीलो आहे ऐं सूमरनि जो कबीलो आहे,
ऐं जाफ़रनि जो क़बीलो आहे ऐं पंहिंजो राशिदनि जो राशिदनि जो क़बीलो आहे। क़बीलो आहे। इन खां अलावा बि केतिरा ई आलिम अदीब आहिनि। इहो वॾो मौज़ू आहे लाड़काणे जो। जेकॾहिं तव्हां राज़ी थियो त मां इन मौज़ूअ खे असां पंहिंजो MPhil या उनखे PhD लाइ कन्वर्ट कराए अॻिते जी त बिल्कुलु ठीकु आहे। जॾहिं हू राज़ी थियो त पोइ कुझु कमु मूं वटि अॻु में सेड़ियल हुयो। अच्छा। छो त असां बशीर अहमद ॿुधायो मां त तव्हांखे पहिरियों ई MPhil लाइ ऐं PhD लाइ लाड़काणे जे ॿियनि आलिमनि वटि पंहिंजो अब्दुल मजीद सिंधी साहिबु ऐं अब्दुल करीम संदेले साहिबु वटि कोशिशि करे चुका हुआसीं। माना उन वक़्तु असां पंहिंजी तयारी मुकमिल करे चुका हुआसीं। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हांजो जेको लाड़काणे जो आहे माज़ी जंहिंमें तव्हां बचपन गुज़ारियो आहे, उन में तव्हांजे अक्सर लिखणनि में घाड़वा जो ज़िक्र थींदो रहियो आहे। त घाड़वा खे तव्हां कीअं ॾिठो, कहिड़े रूप में ॾिठो पंहिंजे सांभर में, ऐं उनखां अलावा उन जे आस पास तव्हां कंहिं राणी बाग़ जो बि ज़िक्र कयो आहे, उहो उनजो छा पस मंज़र आहे, किथे हो उहो? जी हा, घाड़वा खे असां बिल्कुलु ॿारोतण में ॾिठो आहे। छो त जॾहिं असां 48-49 जे ज़माने में मंदर जलस बाज़ार जे भरिसां मंदर में अची वेहूं था पंहिंजा सामान ट्रपड़ खणी, त उन वक़्तु असांजे साम्हूं ॾिठो हुयो त मंदर जे हेठां ॾाकिणियूं वेंदियूं हेठि। अच्छा। पासे ताईं। हा, थी सघे थो माण्हू उन वक़्तु पूॼा पाठ कंदा हुजनि कंहिं ज़माने में, पर असां उनखे परे भर गजणपुर पासे ॾे नंढी हिकिड़ी वाई जे हिसे सां, पर पुल जे हेठां उहो पाणी निकिरी वेंदो, पुल जो पूरो हिकिड़ो दरवाज़ो। अच्छा। हा, पाणी वहंदो हुयो। इहा पुल केतिरी मथे हूंदी हुई? पुल हुई तक़रीबन कोई नंढियूं ॿेड़ियूं हेठां निकिरी सघनि पियूं। अच्छा। ऐं पुल ही कोई 18 फुट खनि मथे हुई। 18 फुट मथे? 18 फुट मथे ई। वरी उनखे 4-5 फुट मथे पग दीवार हुई। अच्छा। उन उहा बि 2.5-3 फुट चौड़ी वेकिरी हुई, जंहिंजे असां डुकूं पाए हिन बर खां अच्छा, इहो जलस बाज़ार गजणपुर हलिया वेंदा। जेको इहो पुल, इहो जेको इन घाड़वा जो रस्तो हुयो, इहो घाड़वा वञे पियो जेको परते ताईं, इन जो रस्तो कहिड़ो हुयो हितां इन जाइलिस जेको जाइलस बाज़ार आहे, इन खां पोइ ऑनवर्ड कहिड़ो पासो हुयो इनजो? जी, इहो पुल जे हेठां परे पासे ॿुधायोमांव त हिकिड़े दरवाज़े में पूरो बिल्कुलु बाक़ाइदे वहंदो। ऐं इहो मुहंड फ़क़ीर जो ओतारो आहे, जेको रईस कैनाल 11 पुल खां रस्तो अचे थो। हा। ऐं अनाज मंडी में जे पए थो। ठीकु। इन जे कुंड ते ओतारो हुयो। ओतारो हिन वक़्तु बि आहे नंढिड़ो ठहियलु। इते मोहन फ़क़ीर वेंदो, पंहिंजी रियासत कंदो हो। सही। शाइर बि हुयो। इतां बि असां वहंदे ॾिठो आहे। इन खां पोइ वरी अॻिते ॾिठो आहे उहा साॻी वॾी वाही बाक़ाइदे पाणीअ जी, जंहिंसां चांडियनि जो बर्फ़ जो कारखानो आहे, हितां निकिरी क़ब्रस्तान जे भरिसां वरी वञे थी। कंहिं ज़माने में इहो उन ज़माने नंढे हूंदी ॻाल्हि थो कयां, त पोइ इहो बैंक स्क्वायर कोन हूंदी, रुॻो हिकिड़ी बि बैंक हिते हूंदी। सही। ऐं उन वक़्तु इहो वरी वही वञे थो पंहिंजो सर सुल्तान अहमद चांडे जे बंगले जे पुठे पासे ॾांहुं। ऐं ज्ञान बाग़ जो जे बि जेके वॾियूं इमारतूं आहिनि उन जे ॾाखिणे पासे ॾांहुं, उन जे ॾाखिणे पासे ॾांहुं। ऐं बिल्कुलु रेल जे पटरियुनि जे हेठां पुल ठहियलु आहे। पुल जे हेठां गुज़रे थो। ऐं इहो वरी अॻिते वञे थो, मस्जिद पए थी लाहौरनि जी, नंढी हिकिड़ी आहे लाहौरी महल। हाणे मौजूदा जेका स्टेडियम आहे इतां बि इहो वाह। जी, स्टेडियम उन ज़माने में जंहिं ज़माने माल ॻाल्हि थो कयां न हूंदी ज़ाहिर कोन हूंदो। ऐं हिते स्टेडियम इतां निकिरी ऐं ॿनियुनि जे भरिसां बाग़ हूंदा हुआ, हिते बि उन मां निकिरी ऐं सिधो पंहिंजो वञी रईस कैनाल में कटिजी वेंदो। छो त रईस कैनाल ओभर खां ओलह पियो वहे, ओभर खां ॾखिण पियो वहे, या ओभर उत्तर खां ॾखिण पियो वहे। ऐं जेको घाड़वा हो सो अञा हेठि उनखे कट पियो करे बिल्कुलु उत्तर हेठि उत्तर ॾखिण में
ऐं वलीदनि जे पासे वञे पियो। सही। तंहिंजे करे विच में रेस कनाल अची वई, पर हाणे जेके असां रेस कनाल टपी परे पासे ॾे वञी घाड़वा खे तलाश कयूं था त पंचपुल जेका आहे उते जेको पंचपुल वाह उनखे सॾियऊं जेको रेस कनाल में निकिरे थो, उहो पंचपुल नेमल बदल आहे हिकिड़े क़िस्म जो, सम्झो त उहो साॻी डायरेक्शन में वहे थो पियो घाड़वा सां। अच्छा। ॿई पैरेलल। हा। अच्छा। पर घाड़वा वहे कोन थो, घाड़वा डेड थी वियो। सही। पर उनजो वॾो हिसो ओतिरी पेटे जेतिरो पंचपुल जो पेटो हो, मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त उहो उनजे ॾखिण ऐं ओभर जे पासे ॾांहुं वहे पियो, जेको अॻिते वधी वरी उनजो कुझु हिसो आसारनि जो वरी रते देरे ॾे में रोड कटे पियो। वरी जेकॾहिं आसारनि खे खणी पहिरियों अॻिते हलिजे थो, मलीदनि ॾे वञे थो, त मूं पंहिंजे ज़माने वलीदनि जे अॻियां वलीदनि जे ॻोठनि जा घर ॾिठमि त घाड़वा जे मथां मायूं ऐं उतां जूं निकिरी उन ते कपिड़ा बि धोअनि थियूं ऐं छांव बि मलनि थियूं। अच्छा। छो त वलीदनि बि असांजा दोस्त हूंदा, अचणु वञणु थींदो त उहे उनजे कप ते हुयो। सही। पर उनजो हिकिड़ो वरी पंचपुल जॾहिं कंहिं ज़माने में घाड़वा सम्झूं घाड़वा उतां जॾहिं पंचपुल पई त वहणु बंदि थी वियो। ठीकु। वरी उनजा आसार। सही। आसार वरी मिटिजी विया, छो त हेॾां वरी पंचपुल खे वरी परे करिणो पियो वलीदनि खां। सही। इन करे त जीअं पोसल ऐं वाटर लेवल जेका मथे चढ़ी ऐं वलीदनि जे ॻोठ खे नुक़सानु। अच्छा, हाणे इहो जेको घाड़वा आहे इहो तव्हां तार वहंदे बि ॾिठो? जी हा, बिल्कुलु। उन में छा थींदो, वाटर टेबल बि मथे थी वेंदी? वाटर टेबल इलाही मथे थी वेंदी। उन्हनि इलाइक़नि जी जितां जितां भरपूर तरीक़े सां वहंदो। अच्छा। ऐं भरपूर तरीक़े सां मां जेको ॾिठो उहो पुल जे हिन पासे ॾांहुं DC स्कूल जेको हाणे आहे, या कंहिं ज़माने में सरला देवी जी हॉस्पिटल हूंदी, इते इन जो पेटो मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। ऐं असां अलीगोराबाद में हिकिड़े दोस्त सां जंहिंजो नालो माछी हा गैबी हो, असां घोड़ा विञाइणु वेंदा हुआसीं त पूरे जो पूरो पेटो बाक़ाइदे हुन भुटनि जे पासे ताईं वेंदो, विच में रुॻो ॿधल हूंदी, उहो ॿंध जो रस्तो उन ठाहे जेको शाहबाद ॾे वेंदो हुयो उहो रस्तो। पर उन ॿंध ते बि हिकिड़ा वॾा 2 काठियूं पयल हूंदियूं खजीअ जूं, उनजे हेठां घाड़वा जो पाणी वही वेंदो। अच्छा, उन दौर में इहो जेको पाणी मथे लेवल वधी ईंदी हुई घाड़वा जी, त खूहनि जो पाणी बि मथे हलियो ईंदो हो? जी हा, खूहनि जो पाणी मथे हलियो ईंदो, पर घाड़वा जी उन वक़्तु हैसियत हिकिड़ी ढंढ जी हुई। अच्छा। छो त वहे त जंहिं पेटे सां असां उनखे ॾिठोसीं उन पेटे सां उहो वहे त कोन पियो। हू हिकिड़ी ढंढ जे हिसाब सां बीठो आहे, हिकिड़ी झील जे हिसाब सां बीठो आहे। पर गर्मियुनि में दरिया में पाणी अचे थो त जंहिं फाट मां हिनखे पाणी मिलंदो हुयो त उहो साॻियो पाणी त उतां मिले थो। उहो पाणी पूरो जो पूरो पीरशेर वटां साम्हूं उते बि मीर भरनि जा ॻोठ घर आहिनि, उन्हनि जे साम्हूं मूं एसि ताईं वञी पीरशेर वटि थोरो अॻिते वञी ॾिठुमि त उतां बि इन जो पेटो मूंखे ओतिरो ॾिठो, मां सम्झां थो की 100 मीटर खनि हुई। उते बि 100 मीटर खनि हुयो, ऐं विच ते बहारपुर वटि बि 100 मीटर खनि हुयो, ऐं इहो साॻियो ई अलीगोराबाद जे साम्हूं ऐशगर जेके आहे उन्हनि जे साम्हूं बि 100 मीटर हुयो। ऐं इहो साॻियो ई वरी DC स्कूल पोइ ऐं अॻु में सरला देवी अस्पताल, इते बि 100 मीटर जे हिसाब सां। इहे ऐशगर पुराणे दौर खां वठी हिते हुया? इहे ऐशगर पुराणे दौर खां मां सम्झां थो मीरनि जे औज जे दौर में हिते इहे ऐशगर ठाहिया हुआ। उन्हनि जा आसार असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठासीं, ऐं हितां पंहिंजे वॾनि जे मतिलबु चवाणी ॿुधासीं त इहे कंहिं ज़माने में ऐशगर हिते हुया। ऐं हितां पोइ अंग्रेज़नि जे दौर में, अंग्रेज़ जे आख़िरी पछाड़ी वारे दौर में हिन में अलीगोराबाद जे भरिसां ऐं मुरादबाद जे साम्हूं मग़रिब जे पासे न, या ग़रीब मुक़ाम खणी चइजे, ऐं इन विच इलाइक़े में इहे हिते शिफ्ट थिया। उन में जेके जायूं थियूं मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे त उन में 1920, 22, 23, 35, 40, 45 ज़माने जी जायूं ठहियल पुराणे उन्हनि जा
बाक़ाइदे ख़ूबसूरत जायूं ॾिठियूं मां। अच्छा, तव्हांजे लाइब्रेरी में पोयां हिकिड़ो किताबु पियो आहे जेको 1984 में गुलमोहन गाद तरतीब ॾिनो म्यूनिसिपालिटीअ तरफ़ां छपियो, लाड़काणो साह सेबाणो। जी जी। लाड़काणो साह सेबाणो खां अलावा हुजई नाणो त घुम लाड़काणो बि हिकिड़ो टर्म मशहूरु थियो, उहो बि लाड़काणे जे ख़ुशहाली जे हवाले सां ई? ख़ुशहाली जे हवाले सां उन में थी सघे थो इन ॻाल्हि खे बि थोरो दख़ल हुजे त सिंध जे घणनि इलाइक़ो खां, छो त वण जो वापार लाइ माण्हू ईंदा पाण सां, जो वापारी जेके ईंदा आहिनि त उहो पाण सां पैसो ऐं नाणो त खणी ईंदा आहिनि, त वापारु त हलंदो ई। सही ॻाल्हि आहे। ॿ हिसियतूं हुयूं, हिकु त हिते वॾियूं गोदियूं ठही वियूं ऐं ॿुधो अथसि त मुल्तान खां सामान ईंदो सिंधू दरिया जे ज़रिए, फिर पोइ वरी कंवर ताईं वेंदो, त हिन जो वण जो वापारु जी उहो हलंदो, त हिते पैसो बि हुयो ऐं ज़रई मुल्क हो, त उनजी बि उपज जे करे पैसो हुयो। त हिते काफ़िले सराय में माण्हू अची रहंदा, त पोइ उन्हनि जूं केतिरियूं ज़रूरतूं हूंदियूं, उन में इंसान ॿाहिरि जे अचण या शहर जे माण्हुनि जी बि हिकिड़ी इहा नफ़्सियाती ज़रूरत आहे, त उन ज़माने में इहो अंग्रेज़ जे दौर में ऐशगर हिते हो ऐं माण्हू उन में पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिशूं पूरी करण वेंदा हूंदा। सही। अच्छा, हाणे हिन में तव्हां ख़ासि तौर ते जेको ॿुधायो काफ़िला सराय ज़ाहिर आहे पुराणो महलो आहे, पर बंदर रोड जेको चवनि था त उहो बि पुराणे दौर खां वठी बंदर रोड जे नाले सां ई सॾिजे थो, उनजो बि इहो घाड़वाह जो ई पस मंज़र आहे साॻियो ई? जी हा, उन्हनि जो बि घाड़वाह जो पस मंज़र आहे। त हितां जेके जिन खे असां गोदी सॾियूं था, ऐं गोदीअ खे ई अंग्रेज़ी में बंदर चइबो आहे, ऐं हिते ई माल लहंदो आहे चढ़ंदो आहे ऐं भांडनि में गोदामनि में वेंदो आहे, त उन्हनि जे अचण वञण लहण चढ़ण जे करे त हिन रोड खे पोइ बंदर रोड नालो ॾिनो अथऊं। अच्छा, हाणे हीउ जेको सयूं बाज़ार चइजे थी, इहो बि को दीवान हूंदो, सेठ हूंदो को उनजे नाले सां को बनी? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां तरजीह कंदो आहियां त बंदर रोड उन ज़माने न चइबो। अच्छा, बंदरगाह चइबो। बंदरगाह चइबो, बंदरगाह हो, बंदरगाह हो जेको बाद में बंदर रोड बंदरगाह हो। लाड़काणे जी गोदी, ठीकु आहे, घाड़ जे मथां, ठीकु आहे, ऐं घाड़ जे मथां इहो बंदर हूंदो। ठीकु आहे। तंहिंखां पोइ हाणे इहा जेका इन सां गॾु कनेक्टेड आहे, इहो ई बंदर रोड वारो इलाइक़ो सयूं बाज़ार चइबो हो, या इहो वरी ओरियां वारो वरांगे खां अॻु में बंदर रोड कोन चइबो, पर सयूं बाज़ार हूंदी हुई, सयूं बाज़ार सॼी सॼी। अच्छा अच्छा। तंहिंजे करे लियाकत साहिबु आयो ई असां वटि वरांगे खां पोइ, वज़ीर आज़म पाकिस्तान थियो, त उन जे नाले ते हिते जेके असां वटि महाजरीन आया, उर्दू स्पीकिंग जेके हाणे असां चऊं था, उन्हनि ई लाड़काणे में रही उन्हनि ई वापारनि में हथ विधा, जेके हिंदू वापार छॾे विया, उन्हनि ई सयूं बाज़ारनि में उहे अची नालो मटाए छॾियो। हा, नाला तब्दील थिया आहिनि। मिसाल हिकिड़ो रिजू तमामु वॾो किरदारु हो, रिजूमल, जंहिंजो बुत बि लॻल हूंदो हुयो पंहिंजो बेकर रोड ते। बेकर रोड ते। अच्छा, इहो बेकर रोड बि कहिड़े हवाले सां हुनजो नालो? बेकर बि कोई मां सम्झां थो त कोई डिप्टी कलेक्टर हो या कलेक्टर हो को? जी हा, डिप्टी कलेक्टर या कलेक्टर। अच्छा, अंग्रेज़ अमलदार हुयो कोई। सही। हाणे जेको कैनेडी मार्केट आहे, उनखे चवनि था जेको अंदरि जेको लॻल आहे उहो बोलस टावर आहे। बोलिस, हा बोलिस। उहो बि कलेक्टर हो? उहो बि कलेक्टर हो। ऐं कैनेडी केरु हुयो? या डिप्टी कलेक्टर हो। ऐं कैनेडी मार्केट त असां भुट्टे साहिब जे ज़माने में ठहियो आहे, ऐं कैनेडी अमेरिकन सदर हुयो। अच्छा, जॉन कैनेडी अमेरिका सां उन वक़्तु असांजा तालुकात बहितर हुया, छो त असां रशिया ब्लॉक मां निकिरी ऐं असांजे लियाकत अली साहिबु अमेरिकन ब्लॉक सां पंहिंजा नाता पाकिस्तान जा सियासी लाॻापा ऐं जुड़िया, तंहिंजे करे असांखे उतां जी का केतिरे क़िस्म जी एड मिलणु शुरू थी वई। उन में इहा बि एड हुई, तव्हां पंहिंजा किथे किथे मार्केट आहे, कराची में बि के कम थिया हूंदा, के ॿियनि इलाइक़नि में, पर लाड़काणे में जेको कमु थियो उहो उन नाले ते कैनेडी मार्केट ठहियो। अच्छा, उन नाले ते कैनेडी मार्केट ठहियो। बोलिस बाग ते मथां, ऐं उहो जेको आहे बोलिस बाग आहे, उहो बोलिस बाग ऑलरेडी उते हुयो, ऐं इन साम्हूं वरी सुके तालाब वारो इलाइक़ो हुयो।
हा, उन जे साम्हूं वरी पोस्ट ऑफिस जे पोस्ट ऑफिस सुके तलाउ जे साम्हूं हूंदी। सही। पोस्ट ऑफिस सुके तलाउ जे हाणे साम्हूं इहो हूंदी। सुको तलाउ बि पोस्ट ऑफिस खां पोइ वरी रुगो जाइ जेका हूंदी सा सिंध मदरसे जी हूंदी। मदरसा हाई स्कूल जेको हिन वक़्तु गर्ल्स स्कूल आहे, मदरसा गर्ल्स हाई कॉलेज स्कूल आहे। जी हॉस्टल ऐं स्कूल जी जाइ जेका हुई, एसि ताईं इहो प्लाट वरी पूरो जो पूरो ख़ाली पियो हूंदो। अच्छा अच्छा। जी हा, ख़ाली अच्छा, पियो इहो सुको हूंदो। तलाउ जेको ऐं हूंदो, इन जे साम्हूं सॼो सुको तलाउ हो। सुके तलाउ में बि पाणी अचे इहो घाड़ जो ई पवंदो हूंदो। जी हा, तलाउ हो कंहिं ज़माने में, सुको त पोइ थींदो आहे ज़ाहिर आहे, तलाउ जॾहिं हो पहिरियों तलाउ हुजे न। तलाउ चइबो ई पाणीअ जी ज़ाहिर आहे, उहो हिकिड़ी त नंढी ढंढ खे आहे। हा। इहा हिकिड़ी क़िस्म जी नंढी ढंढ हुई, हिकिड़ो वॾो तलाउ हो। ऐं इनखे गाड़वा जी निकिरंदड़ का वाही उहा भरींदी। अच्छा, तव्हां हिकिड़ो ज़िक्र कयो त हिते जेको ख़ासि तौर ते हिन वक़्तु लाड़काना बेकरीअ जे आॾो वारो रोड आहे, तव्हां पंहिंजी ऑटोबायोग्राफी में हिन शायदि ज़िक्र कयो आहे, त इहो तव्हां ॾिठो त हिकिड़ो दफ़ो टुटल हो ॿिनि हिसनि में। हा, असां स्कूल में हूंदा हुआसीं। जी। असां स्कूल बाक़ाइदे रोड ठहियलु हुयो, बेकर रोड जो हाणे नालो तब्दील थी चुको हो। जी। ऐं इन जो हाणे नालो हाणे त हिन ॿियो नालो आहे, स्टेशन रोड चवनि था स्टेशन हिनखे। रोड। हा, स्टेशन रोड चइजे खणी। हा। त इहो पंहिंजो लोकेशन आहे बैंक वारी। ऐं हिते फूड जो ऑफिस हूंदी असांजे फूड जी ज़माने में। ऑफिस हूंदी। ऐं भरिसां साम्हूं हेॾो मज़ार पंहिंजो काइम शाह जी। हा, फूड जी ऑफिस हूंदी जिते काइम हाणे शाह जी मज़ार, जिते हाणे स्टेट लाइफ जी बिल्डिंग आहे। जी हा। जी। हाणे स्टेट लाइफ जी बिल्डिंग आहे। हाणे काइम शाह बुखारी ऐं स्टेट लाइफ जी जेको इहो रोड जंहिंखे मां बेकर रोड कंहिं ज़माने जो चवां थो, या हाणे स्टेशन। त हिते हिकिड़े ॾींहुं असां स्कूल वञी रहिया हुआसीं, त इहे ॼाण को असां 9वीं जमात या 8वीं जमात ते हुआसीं, त 55 57 जो 8 जो आहे सामान्य ॻाल्हि आहे। त इहो रोड अचानक ॾिठोसीं त असां फाटो पियो आहे, ऐं हेठि ॻाढ़ियूं सीरूं ऐं पियूं आहिनि, ऐं इहे विछायूं। रोड जो किरियो आहे त शायदि रोड ठाहियो अथऊं सिरुनि जे मथां लेवल करे, ऐं हेठि पाणीअ जा वॾा दुबा। पाणी बाक़ाइदे बीठो आहे। असां शर्कीती ॿार त असां हुयासीं, बाक़ाइदे किताब ॿार रखी थे ॾिस हेठि लिया पाए ॾिठासीं, हेठि लही वियासीं, बाक़ाइदे पाणी हुयो। अच्छा। त मां सम्झां थो त सुको तलाउ जंहिं भाई तलाउ खे हिनखे भरींदी, जॾहिं सुको तलाउ न हो, पाणी हो उन में, ऐं मायूं उन्हनि जे मथां कपिड़ा धोईंदियूं हुयूं। ऐं उनजो ज़िक्र बाक़ाइदे मूं किताबनि में पढ़ियो आहे त इन सुके तलाउ ते जॾहिं पाणी हूंदो, मायूं इन चौधारी शहर जूं वञी कपिड़े धोईंदियूं। त इनखे पाणी जेको वाही भरींदी गाड़वा मां अची, इन जी तलाउ जी नेकाली पाणीअ जी इतो थी हेठि को वेंदी मोटी वारी गाड़वा में पवंदी हुजे, या कंहिं ॿिए पासे ॾे वाही थी वहंदी हुजे, या लाहौरनि जे कंहिं सा परियों बाग हुया, जीअं स्कूल आहे, स्कूल जे परियों वाहियूं हुयूं, इन्हनि वाहियुनि ॾे हली वेंदी हुजे। सही। इन जो छोड़ थींदो हुजे त उनजा आसार असांखे नथा मिलनि। बाक़ी इहो रोड जो फाटणु ऐं हेठि पाणीअ जो ॾिसणु, लही वञी ॾिसणु, इहो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे। अच्छा साईं, हाणे हे हिकिड़ो जेको कर्मा बाग जो हाणे त मशहूरु पाड़ो आहे लाड़काणे जो, पर इहो मां किथे पढ़ियो आहे त इहो सेठ करमचंद या जेको पंहिंजो सेठ न बल्कि करमचंद गांधी जेको हुयो, कांग्रेस जो हा अॻवान वॾो लीडर, उन जे नाले जे पुठियां इन जो नालो रखियो वियो। इन में केतिरी सदक़त आहे? हा, इन जा केतिरनि जाइनि ते मुतालो कयूं था, जेके हाणे असांखे हिन दौर ताईं बि ॿाहिरियों किताब अचनि था पिया। इंडिया मां हाणे केतिरा ई किताब अचनि था बाक़ाइदा। हाणे त मूंखे बि ईंदा दादा, हिंदू अख़बार जो कढंदो, जॾहिं मां थीसिस लिखंदो हुउमि, उन जा केतिरा किताब ईंदा। त मां सम्झां थो त उन्हनि जे मुताले में मूंखे केतिरनि जाइनि ते या हिकु ॿिनि जाइनि ते इहो बाक़ाइदे नज़र आयो, मालूम थियो त जॾहिं बोलिस बाग में कांग्रेस जा जलसा थींदा हुआ हिंदुनि जा, त उन ज़माने में कांग्रेस खे वधीक वोट ॾियण लाइ, हथी ॾियण लाइ, हिमथाइण लाइ हिंदुस्तान मां अॻावण आया। उन्हनि में गांधी, करमचंद गांधी साहिब बि हुयो, जवाहरलाल नेहरू बि हुयो,
ऐं ॿिया मुस्लमाननि जा लीडर बि ईंदा हुआ, शौकत अली ऐं मोहम्मद अली जोर, हा मोहम्मद अली। सो इन जॾहिं हिते आया त पहिरियों जलसो थियो, उन में मां ज़िक्र कयो आहे की त राम पंजवाणी नंढो बालक आहे, त उनखे तयारु करे गीत ॻाराए वियो जेको पंहिंजो किशन चंद बेबस जी सरबराही में थियो, ऐं हुंदरा दुखाल हुन जी धुन ठाहींदो, उहो हो धुन मास्टर। तो उहो हुन ॻायो त गांधी जी उनखे शाबाश मिली हिते लाड़काणे में पहिरियों दफ़ो। पोइ जलसे जे टुटण खां पोइ हिकु ॿिनि ॾींहं अंदरि अॻु में ई रिथियलु हुयो इहो, हिकु ॿिनि ॾींहं खां पोइ उन रिथा खे पूरी करण लाइ कर्मा बाग में, छो त हिंदुनि जे घणाई उनखे नवातक उन में उनखे चवंदा हुआ, बाकराणनि जे भरिसां दड़ी महल हो, दड़ीअ में हिंदुनि जा राजगाहूं, हिते मंदर बि ओड़ा आहिनि, रोड रस्ता टिकाणा ऐं रीजो जा बुत ऐं उन्हनि जा बाक़ाइदे पेट्रोल पंप हुआ, ॿिया वापारी कमकार हुआ, तंहिंजे करे हिते उन्हनि जी सह हूंदी, पर उन्हनि चाहियो त असां हिते बाग क़ाइमु कयूं, छो त लाड़काणो बागनि जो शहर हो, अॻु में ई किरन उहो ज्ञानचंद जे नाले सां बाग हो, ॿिया मशहूरु बाग हुआ, त तंहिंजे करे उहो बाग इन ज़माने में उनजो पीड़ जो पथर रखियो आहे, ऐं पोइ बाग खे करमचंद जे नाले ते ठाहियो आहे। माना इहो करम बाग हुयो जंहिंमां कर्मा बाग थी वियो, साहिब जे नाले ते, पोइ वरी नालो बिगड़ी इहो करम बाग थियो, तंहिंखां पोइ वरी अलिफ लॻो अथसि त वरी कर्मा बाग थी वियो। अच्छा, हाणे तव्हां राणी बाग मूंखे न ॿुधायो किथे हो? हा, राणी बाग जी लोकेशन जेका आहे सा आहे घाड़ जे बिल्कुलु मथां कप ते। अच्छा, हा, पर घाड़ जे उन हिसे में जिते सरला देवी जी अस्पताल हुई, जेको पोइ DC स्कूल क़ाइमु थियो। अच्छा, सरला देवी जी पहिरियों इहा अस्पताल इहा ई जिते हाणे DC स्कूल आहे? हा, DC स्कूल त होॾे हूंदो न साईं, टेक्निकल इंस्टीट्यूट में। अच्छा अच्छा अच्छा, जेको हाणे चाणका मेडिकल कॉलेज थी वियो, सही सही, उते टेक्निकल स्कूल कॉलेज हूंदो। अच्छा, इहा विंग पहिरियों टेक्निकल कॉलेज हूंदी, इंस्टीट्यूट हूंदो। अच्छा अच्छा, उनजे भरिसां शायदि उहो टेक्निकल इंस्टीट्यूट ख़तमु थियो त उन जा DC स्कूल थियो, पोइ आख़िर में चाणका थी, उन में DC स्कूल वरी पोइ हेॾे अची वियो, उहो चाणका थी वियो। अच्छा, हाणे इहा DC स्कूल जे जेका आसपास लोकेशन आहे, इहो राणी बाग हूंदो? इहो इन जे अॻियां हिकिड़ो रोड थो अचे, उहो बि उन ज़माने में बर्ताने ज़माने पको रोड हो। इहो किथां थो निकिरे, जेलस बाज़ार खां या एम्पायर रोड जो हाणे सॾिजे थो, हितां लहिजे थो तव्हांखे पंहिंजे नंढे हूंदे या असांजे, इहो पको रोड थो नज़र अचे, बाक़ाइदा सीमेंटेड ऐं प्रेशर सिस्टम ते ठहियलु, ऐं उहो रोड जेको हो उहो अंदरि राणी बाग में वेंदो। अच्छा जी हा, इहो राणी एलिज़ाबेथ जे नाले सां ई? राणी एलिज़ाबेथ जे नाले सां। अच्छा बाग, ऐं माना इहो अंग्रेज़नि जे दौर में ठहियो? अंग्रेज़नि जे दौर, सही सही, 100 साल खां। छो त इन राणी बाग जो ज़िक्र मां न पढ़ियो आहे लाड़काणे जे मुख़्तलिफ़ किताबनि में, मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि काफ़ी नई आहे। इहो तव्हां पाण ॾिठो राणी बाग? इहो पाण मूं ॾिठो आहे, मूंसां इन राणी बाग में हादसो थियो आहे। अच्छा, हा, ऐं ॿियो वरी असां झिरकिनो कबरिन जो वहनि जो शिकार करण में राणी बाग में ईंदासीं, छो त इन सॼे बाग में अंदरि किकर कंडीअ जा वण हूंदा हुआ। हा, ऐं बाक़ी ईअं मां नथो चवां त को लही हुनजा पंहिंजो टारी ऐं निम जा हूंदा, न किकर कंडी जा हूंदा। अच्छा, भई गुल घणा हूंदा, सही, गुलाब जा गुल आहिनि या मौसमी गुल हूंदा, विच में हौज़ हूंदो, ऐं हौज़ खां परियां बि अञा हिन जो चङो इलाइक़ो वेंदो, ऐं पूरो इन जो घाड़ जे कप ते वञी उहो हिकिड़ो इहो बाग ख़तमु थींदो, ऐं कप ते हिकिड़ी ऑफिस ठहियलु हूंदी के पुराणे ज़माने जी, अंग्रेज़नि जे दौर जी, त उन में इहा ऑफिस हुई या वरी उन में स्टोर हुयो। जेके माली हूंदा आहिनि उन्हनि जे सामान जो, पर वॾो हिकिड़ो इहो भांडो जाइ हुई, ऐं असांजे ॿिनि कमरनि जेतिरी, ऐं मथां छिति हूंदी, छिति जे मथां ॾाकण काठी जी रखियलु कान्हे, उहा पंहिंजी कोई चोराए हले वियो, बाक़ी मथे कोठो हुयो। सही, हेठि जाइ बि हुई, ऐं फर्श ॿधल कोन हूंदो, कची हुई जाइ, उहो पाण मां ॾिठमि जाइ। अच्छा, ऐं उनजी छिति बि किरंदी ॾिठी, छिति खां पोइ जॾहिं छिति जे मथे चढ़ी वेंदा हुआसीं, हेठि ज़मीन आहे सिरूं ऐं टोटा उहा पई हूंदी। हिते वरी चौधारी
उन कोठीअ खां पोइ 4 दीवारी हूंदी, अच्छा, जेका गाड़वा जे पैरेलल हलंदी DC स्कूल जे भरिसां अची ख़तमु थींदी। ऐं वरी हीअ मुड़ी वरी हिकिड़ो ॿियो वरी ॿुधायो मां तव्हांखे त ग्राउंड हूंदो जेको जिते कार्नवालियूं ऐं सर्किसूं लॻंदियूं ऐं गाह पीढ़ी लॻंदी या मालपीढ़ी लॻंदी, सही, त उन सां गॾु पैरेलल इहा हलंदी। पर 4 दीवारी मुकमिल तौरु हूंदी। उनखे असां हिकिड़ो असांजे अलीगोरावा जे पासे में साम्हूं जेका गादन वारी गिटी अचे थी, इन वटि दरवाज़ो हूंदो हुओ। उन दरवाज़े खे दरवाज़ो लॻल कोन आहे, दरवाज़ा पटिजी चुका। अच्छा अच्छा, बाक़ी दरवाज़नि जेतिरी जाइ हूंदी जो असां अंदरि हलाईंदासीं। ऐं ॿियो उहो रोड जेको चवां थो जो एम्पायर रोड ॾों अचे थो हिनजो हिकिड़ो, पर एम्पायर रोड खां हुन पासे जाॾे काठियुनि जूं मॾियूं आहिनि, जाॾो DC स्कूल आहे, उतां जेको रोड अचे थो उहो बर्ताने दौर जो पको ठहियल हो। ऐं उते सईदनि जा घर बि हूंदा। पोइ हेॾो मदरसो ठहियो आहे, हुन में निकिरी उहा गिटी राणी बाग़ में अची वेंदी। ऐं ॿुधो ॻाल्हि मुंहिंजी त उन में ॿियो रस्तो जेको ईंदो सो पीर शहर जेको वञे थो पियो, अच्छा, उहो राणी उहो पंहिंजो एम्पायर सिनेमा खां निगार सिनेमा खां हेॾे अचिबो। वरी इहो रोड नाको कुंड ते सिपाही जाते वेठा हूंदा, इहो हीअं मुड़ी ईंदो। इते हिकिड़ी वॾी औरतुनि जो हिकिड़ो वञो कपिड़नि धोइण जो वॾो घाट हूंदो। अच्छा, जी हा, जेको नाको आहे जिते पुलिस वेहे थी, इन जे पुठियों अरबाब डॉक्टर जी क्लिनिक आहे। अरबाब डॉक्टर जी क्लिनिक जे पुठियों तव्हां वञी ॾिसंदव त तव्हांखे कोई 200-300 गज़ ते हिकिड़ो पुराणे ज़माने जो घाट नज़र ईंदो, जंहिंमें नलका लॻल हूंदा ऐं बाक़ाइदा सॼे खे फर्श लॻल हूंदो ऐं कपिड़नि धोइण जी दिकियूं जायूं हूंदियूं। ऐं साम्हूं पाड़ो जेको आहे ऐं वेंदे जाफ़री मोहल्ले ताईं वेंदे असांजे अलीगोराव जे ऐं काफ़िले सराय औरतूं पंहिंजनि ॿारनि खे तगारी मथे ते कपिड़ा खणाए ऐं उते पहुच। ऐं उहो साॻियो ई रोड उन टाइप जो राणी बाग़ जे चौधारी पूरो जो पूरो उहो ठहियलु हुयो, जंहिं ते असां वञी साइकिलियूं हलाइणु सिखंदा हुआसीं। अच्छा अच्छा अच्छा, या ऐं शाम जो लगड़ बि उॾाईंदा हुआसीं ऐं साइकिलियूं हलाइण बि सिखंदा हुआसीं। ऐं मूंखे यादि आहे त रहमत हुसैन जाफ़री जेको पोइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थियो, इहो हिनखे माशाअल्लाह सुठी नई मोटरसाइकिल साइकिल मिलई, साइकिल ख़रीद करे इन वाले साहब फ़कीर मोहम्मद जाफ़री साहब, तो उहा साइकिल हलाइणु ईंदो सिखंदो। ऐं 2 खोजा इन पाड़े जा जिन जो पंहिंजो हिते अटे जी मशीन हूंदी, पोइ इंजीनियर थिया उहे, पोइ उहे बि ईंदा, उहे साइकिल हलाईंदा, असां बि हेॾो किराए जी साइकिल खणी ऐं उते सिखंदा हुआसीं। अच्छा, हिकिड़ो रस्तो इहो जेको मां तव्हांखे निशानदेही की ॿियो रस्तो औरतुनि जे घाट खां ईंदो। 3यों रस्तो ईंदो हुयो पंहिंजो अछी मस्जिद हुया, बेशती मस्जिद जेका अचे थी सिधी गादन जे पाड़े मां निकिरी सिधो 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 हलिया अचो, अचे वरी उन ब्रिटिश ज़माने जे पीरशर वारो रोड लताड़े गाड़ ॾे ईंदो त तव्हांखे वरी अचे राणी बाग़ में उहो ई साॻे रोड ते बीहारींदो, जंहिंते असां साइकिल बि सिखंदा हुआसीं ऐं जंहिंसां असां राणी बाग़ में अंदरि एंटर बि थींदा हुआसीं। अच्छा, ॿियो रस्तो हूंदो हिकिड़ो कंहिं ज़माने में नाको हुयो, पोइ उन में गाह पीढ़ी ठही, इहो असांजे अलीगढ़ाबाद जे घर खां ईंदो। उहो बि ग़ुलाम हैदर गाद इलेक्शन में बीहंदो हुयो पंहिंजो म्यूनसिपालिटीअ जे में, उनजे घर जो अॻियां थींदो ऐं बिल्कुलु उते हिकिड़ी नंढी मस्जिद हूंदी ऐं मस्जिद जे भरिसां नाको, नाके जे साम्हूं हलिया अचो त वरी उते साम्हूं दरवाज़ो हूंदो, जेके बाक़ाइदे दरवाज़ो त कोन हो पर दरवाज़ो कोई पटे वियो, उन मां अंदरि राणी बाग़ में दाख़िल ईंदा हुआ। माना 4 लंघ अंदरि राणी बाग़ में वेंदा हुआ। पर इहो लंघ जेको असांजे अलीगोराबाद ऐं काफ़िले सराय मां ईंदा हुआ, इन लंघनि जे विच में राणी बाग़ जे हिकिड़ो वॾो ग्राउंड हूंदो जंहिंमें सर्किसूं ऐं कार्नेवालियूं लॻंदियूं, पूरा शहर जूं वॾियूं रौनकूं हिते क़ाइमु थींदियूं, बाज़ारियूं लॻियूं वेंदियूं हुयूं। ऐं जॾहिं उहे सर्किसूं कार्नेवालियूं न हूंदियूं त पोइ उहा कंहिं ज़माने में वॾी मालपीढ़ी हूंदी
ऐं माल पीढ़ीअ ते वॾो वापारु जानवरनि जो हलंदो हो। ऐं कंहिं ज़माने में उनजो हिसो गाह पीढ़ीअ जॾहिं शहर मां गाह पीढ़ी लॾायूं तॾहिं हिते वरी गाह पीढ़ी आई त वरी इहा गाह पीढ़ी में बि उनजो अधु हिसो ख़तमु थी वियो। ऐं कुझु रोड ते वरी दुकान ठही विया, जेको रोड बहारपुर ॾे वञे पियो, बेकरियूं ऐं पुराणे ज़माने जा दुकान, इहो सॼो राणी बाग जो माल पुठिते हली वियो। अच्छा, ऐं रोड विच ते आयो त केतिरा ई माण्हू पुठिते वेंदा ई कोन हुआ। गाड़वा जो लटिजी वियो त वरी पोइ राणी बाग जी बि बर्बादी अची वई। सही 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 सही। अच्छा, हाणे इन खां पोइ ॿिया बि कुझु बाग हुया लाड़काणे में? ॿिया बाग हुया, हा ज्ञान बाग हो। ज्ञानचंद जी मूं ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ो सेठ हुयो लाड़काणे जो, पर उन खां अॻु में हुनजो वालिद साहब वकील हुयो, पर कुझु वक़्तु अहिड़ो बि आयो हुन ते वॾी ग़रीबीअ जी हालत आई, पर पोइ बि हुन हिमत न हारी। हुनजी वालिदा जी पंहिंजे चवण ते ऐं हिमत ते बैटरियुनि जो कारोबारु शुरू कयो। बैटरियुनि जो हिकिड़ो दुकानु खोलियईं शही बाज़ार में, ऐं उहो आख़िरकार हुन में हुन एतिरी तरक़ी कई जो हुनखे पैसो त आयो, जो कराची सां हुनजा तालुकात रहिया, हुनजा हैदराबाद में बि तालुकात रहिया, ऐं उन वापार में जेको हुनखे पैसो मिलियो उन खे शहरनि में घुमी फिरी इहो बाग़बानीअ जो शौक़ु बि थियो। त उन बाग़बानीअ जे शौक़ खे पूरे करण लाइ उन ज़मीन जेका गाड़वा जे परे पासे ॾांहुं कुझु 26, 28, 30 जरेब खनि वरिती। उन ते बाग़ ठाहियो, पर उन जे विच में हुन सां वॾा हादसा उनजी फैमिली सां इहा थिया त हुनजो वालिद साहब देहांत थी वियो, हुनजी वालिदा बि गुज़ारे वई, ऐं बिलवड जेका हुनजी घरवारी हुई उहा बि गुज़ारे वई। त पोइ घणो ज़मानो उहो मायूस रहियो ऐं फ़क़ीरी ॾे ऐं मिस्टिसिज़म ॾे, या ईअं चइजे त पंहिंजो सिंधीअ में टर्म जेको तसफ़ ॾे लाड़ो। सिंधी ज़माने में उन में हिंदू ऐं मुस्लमान घणो तसफ़ ॾे कुझु मिलियल जुलियल असरात सां, माना क़ुर शरीफ़ खां बि क़ुर शरीफ़ खां टुटंदा ऐं पोथीअ खां बि टुटंदा, पोथीअ ते बि हथु रखंदा ऐं क़ुर शरीफ़ खे बि अदद मञींदा। अहिड़े नमूने तसफ़ ॾे घणो हुनजो पोइ लाड़ो थी वियो। ग़म असल में माण्हूअ खे कंहिं न कंहिं अहिड़ी मंज़िल ॾे या त शाइरु कंदो आहे, हा, या तसफ़ ॾे लाड़ो हलियो वेंदो आहे, या कंहिं मिसकीनी हालत में, या कंहिं ॿिए पासे ॾे माण्हू हली वेंदो आहे। बहरहाल हू इन पासे ॾे हली वियो त पोइ भक्ति मार्ग ऐं भक्तियूं ऐं उन फ़क़ीर इकठा कया ऐं पंहिंजो बाग़ जो उन ठाहियो। उन में 3-4 हिसा अहिड़ा ठाहियईं जंहिंमें इहो फ़क़ीरी महफ़िलियूं, फ़क़ीरनि जे रहण जा कमकारियूं बि हली सघनि, ऐं ॿियो वरी पंहिंजी राइश बि शहर मां फेराए उन बाग़ में रखी, लेडीज़ जो पोर्शन बि ठाही हा उन में। ऐं उन जे साम्हूं वरी पंहिंजे घर जे साम्हूं बोरा बि ठाहियईं, जेके ज़मीन में हेठि थधा गर्मी में मौसम में रहण जो हिकु अधु कमिरो हुयो जेको असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठोसीं। ऐं पंहिंजे घर जे आॻुर में दरवाज़ो हिकिड़ो खोलियईं हिकिड़े पार्क जे पासे ॾे, जेको वॾो हिसो उहो पार्क जो, उन में वरी पोइ हिकिड़ो वॾो बिजली जो पखो पाण ई तयारु कराए, इलेक्ट्रिशियन बि थियो हूंदो, तंहिंजे करे उहो पाण कोई 12-13 फुट वेकिरो या 10-12 फुट, ऐं हुनजा 8 फुट या 7-8 फुट पखा बि हूंदा, 4 हूंदा या 3 हूंदा। बहरहाल हुनजे घर जो इहो वॾो ॿारो, गुल बि हुआ, बूटा बि हुआ, रंगीनियूं बि हुयूं, ऐं माण्हुनि खे आनंद और सुख वठाइण लाइ इहो पखो जो हलंदो हो त हुनजे साम्हूं 40 रखनि माण्हू। पखो छा ते बिजली ते? पखो बैटरियुनि ते शायदि हलाईंदो, बैटरियुनि ते हलाईंदो, जी हा, बैटरियुनि जो वॾो माहिर हुओ साईं, बैटरियुनि जो। पर मूं सां आस सम्झां थो बिजली बि इन्हनि पाड़नि में हुई, बंदर रोड ऐं शिव बाज़ार हे हो कुझु इन इलाइक़नि में मेन पड़ा हुआ, बिजली हुई त थी सघे थो बिजलीअ ते बि हलंदो हुजे। ऐं हुनजा पंहिंजा आइडियाज़ आहे, पर ठाहियो उन पाण, उन पाण ठाहियो। ऐं आम माण्हुनि लाइ, उहो आम माण्हुनि खे, आम माण्हुनि लाइ ठाहियो, पंहिंजे घर लाइ न। बाग़ इहो ई मूं अर्ज़ु कयो त माण्हू अची आनंद और सुख वठनि गर्मियुनि जे मौसम में। पोइ 40-50 माण्हू वेंदा हिते ॻिटीअ मथे करे कॉलर, ऐं ॾाढो सुख सां बाग़ बि घुमंदा हुआ, ऐं रौनकूं बि ॾिसंदा हुआ।
ऐं शयूं शिकलियूं बि ऐं खाईंदा हुनजे घरवारी जे नाले सां बि मनसूब हिकिड़ो पार्क हा हुयो। उन जे साम्हूं वरी हिकिड़ी इहे सभु शयूं तक़रीबन मां ॾिठियूं त ट्रिकुंडीअ ते आहिनि। अच्छा, कुंड थी वञी चीवट थी वञिजे। ऐं इन जे साम्हूं वरी पोइ घणो पोइ ज़माने में इहा बि हिंदुनि जी ज़मीन हुई जेका अब्दुसमीअ मली आबादीअ ख़रीद कई ऐं पोइ ग़ालिब नगर ते प्लाटिंग करे उहा विकी। उन जे साम्हूं तव्हां ॾिसंदव त भिति हूंदी ज्ञानबाग जी। ज्ञानबाग जे उन भिति खां हिकिड़ो विच में मरकज़ में हिकिड़ो मक़बरो हूंदो, उन जे साम्हूं बिल्कुलु दरवाज़ो ठाहियईं, चौकुंडी हिकिड़ी उन ते तख़्ती हणाई संगमरमर जी, सीता देवी नाले ते सीता देवी पार्क। अंदरि सॼो जो सॼो उहो वॾी ट्रिकुंडीअ जे हिसाब सां, पर मां सम्झां थो जरेब खन में वॾो पार्क हुयो ऐं उन में पींघां लॻल हूंदियूं। उन ज़माने में असां गजणपुर में रहंदा हुआसीं त असां पंहिंजे घर जी औरतुनि सां बाग़ में ईंदा हुआसीं ऐं उन्हनि झूलनि ते या पींघनि ते लोॾंदा हुआसीं। उते मां ॿ वण ॾिठा उन हिसे में, ॿियूं गुल फुलवाड़ियूं त घणियूं हुयूं ख़ूबसूरत ॿारहा, पर उहे गुलेलाल जा वण जॾहिं मौसम में वण हेठि किराईंदा सॼा ॿारहा ॻाढ़ा गुल रंगीन थींदा। इहो हिसो पार्क जो। ॿियो हिसो पार्क जंहिंमें तव्हां कंहिं ज़माने में बिल्डिंग ॾिठी हूंदी ख़ूबसूरत पकी, उन में फ़क़ीर फ़ुक़रा रहंदा और राग रंग जूं महफ़िलियूं लॻंदियूं। उन जे अपोज़िट साइड वरी हिकिड़ो ॿारो हूंदो जंहिंमें गुल फुल बि हूंदा। उन ॿारे जे भरिसां हिकिड़ी वरी कची लेपे जी वॾी हिकिड़ी बिल्डिंग हुई, जेका पोइ हिकिड़ी वकील औरत खे कराचीअ खे उहो थी हैंड ओवर थी यानी अलॉट थी। मतिलबु इहा जेके उन ज़माने में सिस्टम हुयो क्लेम सिस्टम में उनखे वई उन क्लेम में कई त उहा कंहिं ज़माने में उन में मलेरिया एरेडिकेशन जी ऑफिस बि खुली ऐं उन में मलेरिया जूं दवाऊं बि रखंदा हुआ। उन खां पोइ उहे जायूं वरी कंहिं असर वारनि माण्हू ख़रीद करे वॾा अंदरि बंगला ठाहिया आहिनि उन जंहिंमें। उन जे पुठियां वरी उन्हनि बंगलनि जे पुठियां उन में वरी हिकिड़ो 4-5 एकड़ ज़मीन हुई जंहिंमें वरी ख़ालिस बाग़ आहे अंबनि जा। उन में वण जूं चकियूं बहितरीनु अंब, हुन ध्यानचंद पंहिंजी दिलि ते वण जूं चकियूं मशहूरु मिठनि उहो उन में लॻायूं ऐं ज़ैतूननि जो हिकिड़ो सो पार्क हुयो ऐं हिकिड़े हिसे में तूतनि जा वण हूंदा, जंहिं वण ते तूत असां चढ़ी तूत पटे खाईंदा हुआसीं। ज़बरदस्त हिकिड़ो दौर हुयो इहो जंहिंजी तमामु ज़बरदस्त। ऐं उनजे पासे ते हिकिड़ी ॿी खूह बि हूंदो जंहिंसां सॼे बाग़ जी आॿियार थींदी। 4 हिसनि में ज्ञान बाग़ हूंदो जंहिंमें बहितरीनु बिल्डिंग्स ऐं बहितरीनु बाग़ ऐं बहितरीनु फ्रूटनि जा बाग़ ऐं गुलनि जा। दिलि चवे थी त जेकर उहो लाड़काणो ॾिसजे हली मोटी ऐं फ्लैशबैक में वञिजे ऐं उहे सभु शयूं ॾिसजनि था। ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां पोर्ट्रेट कयो आहे। यादुनि जो हिकिड़ो तसलसल एॾो ज़बरदस्त हूंदो आहे जो हिक ॿिए जे पोयां उहे जीअं ताकिया खुलंदा वेंदा आहिनि ॻाल्हियुनि जा उहे खुलंदा वेंदा आहिनि। सच इहो आहे त तव्हांजी जेका एॾी सारी ज़िंदगी गुज़री आहे उनखे डिस्कस करण लाइ केतिरा ई कलाक खपनि। असां थोरो इनखे फास्ट फॉरवर्ड करे ईंदासीं। हाणे त इहे 3 बाग़ असां ज़िक्र कया, पर 2 वारा ॿिया 3 वारा ॿिया बि वॾा बाग़ हुया जिन जे करे ई त इहो बाग़नि जो शहरदार हिकिड़ो रियाली बाग़ हूंदो। रियाली बाग़ हूंदो उन कलेक्ट्री बिल्डिंग जे पुठियां। अच्छा, कलेक्ट्री बिल्डिंग जे पुठियां ऐं उनजो आबियारी कंदड़ खूह जेको हुयो उहो सिविल अस्पताल जो अमलो जाते रहंदो क्वार्टर जाते हूंदा MS या क्वार्टर हूंदा पुठियां हिते हिकिड़ो वॾो खूह उहो कंदो ऐं MS रहंदो सुप्रीडेंट अस्पताल जो मेडिकल MS साहिब जे हिन पासे ॾांहुं ऐं कलेक्ट्री विच में बाग़ हूंदो। अच्छा वरी रियाली बाग़ हूंदो। इहो रियाली हाणे इहो बि कंहिं रियाली माना जेको आहे लॻे थो हिंदूअ जे नाले ते कंहिं माईअ औरत जे नाले ते हूंदो। बिल्कुलु अंदाज़ो लॻे थो। बिल्कुलु थी सघे थो या थी सघे थो अंग्रेज़ी
अंग्रेज़ जो नालो को थोरो ईअं ग़लति लवाम थियल हुजे इन जे बारे में। रियाली बाग बि तव्हां ॾिठो? रियाली बाग बि इन जा मूं 6-12 गुल ॾिठा, छो त इन जे पुठियां इलेक्शन ऑफिस हूंदी हिकिड़ी कलेक्ट्री जे पुठियां। उन इलेक्शन ऑफिस जे पुठियां ॾिठोसीं त कुझु गुल वारा ॿूटा आहिनि, पर उहो अहिड़े बाग जी ओज में न हुयो, बाग में ओज। अच्छा, तव्हां जिना बाग त ॾिठो, इहो कंहिं ज़माने में तजर हूंदी, तजर बाग हूंदो, तजर हूंदी नवाब वलीमंद ख़ान लेगारी जी। इहो कलोड़नि जो वफ़ादार, कलोड़नि जे दौर जो आहे न, वफ़ादार गवर्नर मुक़ररु कयो, जी हा, उन्हनि जो वफ़ादार हुयो। पोइ जॾहिं उनजी वसियत थियल या वसियत थियल उनजी हुई त मूंखे पूर जो पंहिंजे असल में त कंहिं सबब खां कंहिं सबब खां उनखे पंहिंजे उन इलाइक़े में खणी न पियो वञी सघे पियो। उन सबबु असांखे ख़बर न आहे को सबबु, त उनखे अमानतनि हिते पूरियो, उनखे तजर नालो ॾिनो। ॾाढी ख़ूबसूरत इमारत हूंदी अंदरि असांखे उन में बाक़ाइदे मीरनि ऐं कलड़नि जे तौर में के इमारतूं 4 फुट विकिरियूं ठहंदियूं, ऐं पासे में थधे करण लाइ इमारत खे उन में राहदारियूं 2 हूंदियूं, उन में हवा जे लाइ वॾा जारा हूंदा, ॼारियूं हूंदियूं, उन हवा बाक़ाइदे क़बर खे थधो रखंदियूं। पोइ को वक़्तु अहिड़ो आहे जो उन मां उहा क़बर उहा हुनजे लिगारी साहिब जे मैयत खे उतां कढी नवाब साहिब उनखे पंहिंजे शायदि नसरपुर में उनखे दफ़न कयूं, ऐं इहो बाग मशहूरु थियो इन नाले सां। पर इहो बि विरहाङे खां अॻु में तजर बाग हूंदो हुओ। हा, वरी जॾहिं पाकिस्तान थियो आहे तॾहिं जेके नवां लीडर ओॾो अची थियनि था, जीअं लियाकत आहे, जीअं जौहर आहे, या जीअं पंहिंजो जना साहिबु आहे, त इन बाग ते जना साहिब जो नालो रखूं। ऐं इन में टाउन हॉल बि असांजे अखियुनि जे अॻियां पोइ ठहियो आहे। पहिरियों कुशादा तजर बाग खां अलावा का शइ न हूंदी, पर रॉयल सिनेमा हुई उनजे भिक में। हा, रॉयल सिनेमा जे भिक में, रॉयल सिनेमा जे पुठियों ॿारो हुयो जंहिंमें गुलाब जा गुल पोखींदा। ऐं उहा जेकॾहिं उनजे मथां वरी भित हूंदी मंदर जी, मंदर जी भित हूंदी, पर भित जे पुठियां गोमीबाई लेडीज़ क्लब बि हुई। हा, उहो मंदर भित जे मंदर पुठियां वरी समाधियूं रखियल आहिनि पुराणे ज़माने जे माण्हुनि जो, ऐं पुठियों मंदरु आहे। मंदर जो तव्हां ओ जो ज़िक्र ॾिठो हूंदो, हुनजा दरवाज़ा हुनजो, पर हुनजे इहा चीवट वरी हली वई, जेका मां चवां थो त गुल ॿूटा जे हेॾों जनाबाग जो वरी जो रस्तो कढियऊं पंहिंजो रेलवे स्टेशन जे पासे ॾे, ऐं कॉलेज बि, कॉलेज कोन हूंदो कंहिं ज़माने में, कंहिं ज़माने चिरंजी अस्पताल हूंदी हिते। कहिड़ी इहा? इहो ई कॉलेज, कॉमर्स कॉलेज कंहिं ज़माने में हिकिड़ी एनेक्सी हूंदी त हिते बीमार माण्हू ऐं कल थिड़ियल माण्हू या हिकु हिसे में मेंटल पेशेंट जेके, हा कल थिड़ियल मेंटल पेशेंट, या हिकु हिसे में ज़ख़्मी माण्हू, या वर्ल्ड वार 2 में ज़ख़्मी माण्हू जेके थिया, उन जा 2 अस्पताल, हिकिड़ी इहा अस्पताल हूंदी, इहा ई अस्पताल हूंदी। ऐं ॿियो वरी तव्हां हिकिड़ो जेको हाई स्कूल छोकिरियुनि जो ठहे थो, इन में अंदरि हिकिड़ो जेल हूंदी, जेल खानो हिकिड़ी। हा, असां उहा पाण इमारत ॾिठीसीं, हुन में बाक़ाइदे मथे कैदियुनि जे भॼण खां वॾा हिकिड़ा 2 जारा हूंदा, उन में लोहियूं शिकूं लॻल हूंदियूं, ऐं कोई चए थो त पहिरियों अस्पताल में उहा उते हूंदी। इहो बि आहे बिल्कुलु। पोइ हिते इहा उनजो एनेक्सी ठाहियूं त वर्ल्ड वार 2 जा ज़ख़्मी बि हिते इलाजु थींदा, कॉमर्स कॉलेज वारी जाइ। पोइ वरी जॾहिं उहो अस्पताल जो ज़मानो ख़तमु थो थिए त वरी पोइ अब्दुल फताह मेमन साहिब जन इहो इलाइक़ो वठी हिते काज़ी फज़लुल्लाह जे बंगले जे पुठियां, असुल में काज़ी फज़लुल्लाह जो बि इहो बंगलो न हो, अब्दुल अमीन जतोई जो हो, जंहिंमें काज़ी फज़लुल्लाह बि पंहिंजे दोस्ती हवाले सां रहंदो हुयो। पोइ इन हिते साईं इहो कॉलेज इहो
हाणे इहो सॼो बाग़ वरी कॉलेज ताईं बाग़ हुयो। अच्छा हा ॿारहं हुया ऐं इन में अंदरि बि गुलेलाल जा हूंदा ऐं ॿिया बि ख़ूबसूरत ॿूटा रखियल हूंदा। हा इन जे हिन पासे ॾांहुं विच में रोड कढियऊं, टाउन हॉल जो ठहियो त पंहिंजो पंहिंजे शहर जे पासे में जेको रोड अचे पियो बेकर रोड खां कटे अंदरि बाग़ में इन पासे खां जॾहिं टाउन हॉल ठहियो हितां वरी रोड कढियऊं कॉलेज ॾे, त कॉलेज जे आख़िरी छेड़े ते हिन पासे ॾांहुं काज़ी फज़ुल्ला जो बंगलो हूंदो ऐं हिन पासे ॾांहुं वरी गोमी बाई लेडीज़ क्लब हूंदो, जेको 1926 धारे या 22 धारे 26 धारे ठहियो आहे शायदि ईअं ई आहे। हा पहिरियों उन में कांग्रेसी औरतूं जेके हूंदियूं, जेके वर्कर्स हूंदियूं न, ऐं उन्हनि जा इज्तिमा थींदा सही ऐं उन्हनि जूं सरगर्मियूं थींदियूं, छो त लेडीज़ विंग बि हर ज़माने में कमु करे थी न। तव्हांजी किशन चंद बेवस सां, हरी दिराणी दिलगीर सां या राम पंजवाणी सां इन्हनि सां मुलाक़ातूं थियूं? न, मुंहिंजी कंहिंसां मुलाक़ात तव्हांजी मुलाक़ात न थी? असां खां अॻु में, छो त किशन चंद बेवस 1947 में जे शुरू वारनि में गुज़ारे वियो ऐं 48 में पंहिंजो राम पंजवाणी वारा लॾे विया, छुगाणीअ वारा बिबरू वफ़ा छुगाणी उन्हनि जा ई अज़ीज़ मिट माइट आहे, मुंहिंजो मां तालुक़ु ॿुधायो त पंजू ज़ेरे सां हो, इहे बि लॾे हले विया। इहे कबीला त हरी दिलगीर दरियाणी बि इन्हनि जो अज़ीज़ मिट माइट हो, हिन जो इहो सोट मसातो ऐं इन जो घरु मूं उनजो ॾिठो बाक़ाइदा। उहो किथे हो घरु? हिन जो घरु त मशहूरु चवंदा आहिनि कुबड़े फ़क़ीर जो दुकानु हो, पोइ उहो तव्हां न ॾिठो, पर उते कुबड़े फ़क़ीर इहा रेशम गली आहे, उते हिकिड़ी मस्जिद आहे कुंड ते, उते लखपति हिकिड़ो घरु हूंदो हो हिंदूअ जो, जंहिंजे हिन पासे ॾांहुं बि हिन पासे लखपति लिखियलु हूंदो हो। हा हुनजे ग्रिल ते लखपति लिखियलु हूंदो हो। हाणे मस्जिद खां लखपति घर जेको कुंड ते हो हिते, उन खां जेकॾहिं हेॾे सिराइन जे पासे ॾे वञिबो त हिते नंढी हिकिड़ी घिटी अंदरि वेंदी, जंहिंमें पोइ केतिरा ई महाज अंदरि आहे। पहिरियों घरु जेको हो हरी दिलगीर दरियाणी जो, हाणे बि ॼण ॾिसंदो त तख़्ती लॻल हूंदी तव्हांखे। अच्छा हा, उहो घरु वरी साॻियो ई वरी पंहिंजो असांजी कलोड़ी जेका बेगम मुनवर साहिब जी वालिदा, हा बेगम अशरफ अब्बासीअ ख़रीद कयो, पोइ वरी उहा उन में पंहिंजो शहर में जॾहिं इस्पताल खोले तॾहिं उन में ईंदी वेंदी रहंदी हुई। उहो हरी दिराणी दिलगीर वारो घर जेको हो उहो मैडम जी क्लिनिक हो? क्लिनिक न, अचणु वञणु ईअं मिले। अच्छा वेठक माना, छो त हुन पंहिंजी क्लिनिक खां घर वरी हुते ठाहियो न सुके तालाब में। सही सही। सुके तालाब में बुरगिड़ी साहिब जी ऑफिसुनि जी कुंड ते पोस्ट ऑफिस जे पुठियां इस्पताल उहो साॻियो ई सुको तालाब ऐं पंहिंजो पोस्ट ऑफिस जे साम्हूं। सही। पोस्ट ऑफिस जे हिन पासे ॾांहुं वरी बुरगिड़ी साहिब जी हिकिड़ी कुंड ते वकालत कंदो, हुते ऑफिस हूंदी। उनजे पुठियां वरी जेको प्लाट ख़ाली पिया उन में वरी बेगम अफसर वासी पंहिंजो वॾो हिकिड़ो बंगलो ठाहियो। सही सही। बेशक उते बि क्लिनिक कंदी, पर पाण छाकाणि सिविल अस्पताल में गवर्नमेंट जी मुलाज़िम हुई, तंहिंजे को वक़्तु सिविल अस्पताल में हुई, को प्राइवेट उनजी प्रैक्टिस उन ज़माने में एतिरी कोन कंदा। हाणे असां अचूं था पुॼाणीअ तरफ़, वाइंड अप था कयूं शयुनि खे। तव्हांजो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त दौरु गुज़रियो जेको तव्हां कैनेडा विया हो पंहिंजे फर्ज़ंद वटि, ऐं उते वञी तव्हां हिकिड़ी प्राइवेसी में, जी हा, डॉक्टर फरहान ॾे, त उते तव्हां वञी वरी शयुनि खे रिकॉल कयो, यादगिरियुनि जा वर्क वराया, ऐं तव्हां ॾिसूं पिया त हर रोज़ु सोशल मीडिया जे ज़रिए नओं हिकिड़ो बाब लिखो पिया ऐं यादगिरियुनि जा वर्क वरायो पिया, खोड़ सारो तव्हां लिखियो आहे, उनजो थोरो हाणे तव्हां ज़िक्र कयो असांखे। जी, असल में मां कैनेडा में 2 दफ़ा वियो आहियां। हिकिड़ो दफ़ो मां वियो आहियां 2017 में। जी 2017 में बि केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके कैनेडा में मूं ॾिसी ऐं मुतासिर थियो। उतां जे कल्चर खां, सोशल लाइफ खां, माण्हुनि जो उथणु वेहणु आहे, माण्हुनि जा रवैया आहिनि, उन हिकु बाब में बि। पर उन ज़माने में मूं तमामु नंढियूं कहाणियूं लिखियूं। जीअं उते मूं पाड़े में ॾेखारियो आहे त माण्हुनि जा रवैया कीअं आहिनि,
या सलाम दुआ कीअं था कनि माण्हू पाण सां, राश बूदोबाश कीअं आहे, मिलनसारी कीअं आहे, उन ते उन वक़्तु 70 में। पर उहो मुंहिंजो टाइम हो 3-4 महीना। हा सही। उन खां पोइ मां वियो आहियां 5 फरवरी 5 मई 2019 में। 6 महीने लाइ मुंहिंजो वीज़ो, हालांकि 5 सालनि जा वीज़ा आहे, पर हिकु वक़्त में 6 महीना रही सघिजे थो, वरी अची माण्हू ॿिए ॾींहुं भले अची वञे। सही। हा, अहिड़े नमूने उते जो मां उते वियुसि त मूं वञण सां ई इरादो कयो त मां कुझु ॻाल्हियूं हिते जेके ॾिसां थो, कुझु ॾींहं घुमण सां पोइ नज़र आयूं त मूंखे कुझु लिखणु घुरिजे। त मूं कलम शुरू में कलम ऐं पना हथु कया, पर मां ॾिठो त कलम पननि सां हिन दौर में मुंहिंजो कमु न हलंदो, छो त लिखी मिटां इहो मसइलो ओॾो पियो। तंहिं करे मां फ़ोन ते लिखणु शुरू कयो, ऐं पहिरीं मां उते कहाणी लिखी, सूटकेस। अच्छा। हा, जॾहिं असां डाउनटाउन में शहर टोरंटो टावर जेको आहे उते घुमण वियासीं, उन इलाइक़े में 20-25, 30 मंज़िला इमारतूं ऐं ज़िंदगी जी जेका भॼ टुक आहे ऐं माण्हुनि जी जेका सोशल लाइफ आहे, सही, या उन सोशल लाइफ में जेके हिसा माण्हुनि जा नौजवाननि जा नौकरियूं कंदे गुज़रनि था पिया, उन ते मुंहिंजी थोरी नज़र पई त स्टडी थी। सही। पोइ उते पहिरीं कहाणी सूटकेस में मूं ॾिठो त केतिरनि ई कुंडनि में पासनि में पहाड़नि जे इलाइक़नि में छोकिरी छोकिरो बॉयफ्रेंड जेके अॼु जे दौर में ऐं गर्ल फ्रेंड चवनि था, उहे पाण में गॾु रहनि था पिया, गॾु रही ऐं संगत में ऐं पंहिंजी ज़िंदगी सोशल लाइफ था गुज़ारनि पिया, जेके असां बिना निकाह चऊं, ऐं पोइ नौकिरियूं बि कनि था, गॾिजी ज़िंदगी बि तमामु सुहिणे नमूने गुज़ारनि था। त उन ते मूं इहो मज़मून लिखियो, कहाणी लिखी। उन कहाणीअ में ॾिठुमि त उहे सूटकेस, छो त उन्हनि खे घर न आहिनि, उहे सूटकेस खणी जीअं दोस्त हिकु ॿ टे ईंदा आहिनि हॉस्टल्स में, घरनि में कमरे किराए ते वरितल हूंदा आहिनि, मेल जुल थिए थी, ॾींहं जो कमु थो थिए, माण्हू राति जो वञी रहे थो पियो। तो सूटकेस त सदाईं साथ हूंदो आहे उते माण्हूअ खे, कबारा हूंदा आहिनि ऐं सीवीज़ हूंदियूं आहिनि, फलाण हूंदो आहे, कुझु पैसा बि रखिबा आहिनि, कुझु अहिड़ा बि ॿार हूंदा आहिनि जेके अॼु हुते रहणो आहे, कॾहिं हुते रहणो आहे, त उन्हनि में के रहनि था माण्हू। पोइ मां हिकिड़े नौजवान खे ॾिठुमि त हिकिड़े बिल्डिंग मां ॿी बिल्डिंग वञे थो, उहे गॾु रहनि था, शाम जो पाण में मिलनि बि था, पोइ को वक़्तु रही हिक ॿिए खां बेज़ार बि थियनि था, वरी हिक ॿिए खां जुदा बि थियनि था, ऐं ईअं उन्हनि जी ज़िंदगी गुज़रे थी पई, ईअं ज़िंदगी उन्हनि जी गुज़रे थी पई। इहा उनजी सोशल लाइफ आहे। उन्हनि में रिश्ता टुटनि बि था, सोटीदा ठहनि था, त उन सोसाइटीअ जो इहो मूं ड्रॉबैक ॾिठो त शादी नथा कनि पिया। उते जेके बि असांजे परॾेहनि मां माण्हू वञनि था, क्रीम थी वञे, सभु होशियार आहिनि, इंटेलिजेंट माण्हू आहिनि, पर मुल्क जा वञनि था, उते शादी करणु ॾुखियो आहे, उते घर वसाइणु ॾुखियो आहे, पंहिंजे क़बीलनि जा माण्हू मिलण, औरतूं, ऐं हीअ जेका असांजी सोशल सेटअप आहे दीन मज़हब जे लिहाज़ खां, उहो सेटअप नथो मिले, तंहिंजे करे हुन सेटअप ते रवानी घणी आहे, ज़िंदगी भॼ डुक में उहो गुज़ारो सफ़र आहे। तंहिंजे करे माण्हू उतां जा मेंटली, सोशली ऐं मॉरली आदी था थी वञनि पिया, ऐं उन्हनि जे लाइ हाणे त को मसइलो ई न आहे। हाणे त उते जेकॾहिं करे उन पंहिंजे लाइफ में बॉयफ्रेंड या गर्लफ्रेंड नथो रखे त उनखे बि पाण मेंटल केस था सम्झनि पिया। इहे रिश्ता जोड़ण जी अहम ज़रूरत थी पिया आहिनि, पर इहे रिश्ता एॾा कचा आहिनि, मूं पंहिंजी कहाणी में ॾेखारियो आहे, जो सुबुह ठहनि था, शाम टुटनि था, 8 महीना हलनि था, 4 साल हलनि था, 10 साल हलनि था, नेठ बि टुटनि था। तंहिंजे करे ज़िंदगीअ जो इन बेरहा रवीअ जो जेको उन मुआशरे ते असरु पए थो, लेकिन मुआशरे खे फ़र्क़ु नथो पए पियो, छाकाणि त लादीन मज़हब आहे, मज़हब मुआशरो आहे।
त मज़हब खे उहो हिकु पासे रखनि था, तंहिंजे करे उन लाइफ ते मूं उनजी जेके ख़ुशूसन हिंदुस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश या अरब कंट्रियुनि में मुस्लमान वञनि था, उहे जेकॾहिं इहा ज़िंदगी गुज़ारनि था त उनजो बि असांखे ॾुख पियो थिए त इहो असांजे माण्हुनि जे लाइ ॾाढो। बाक़ी वेस्ट में जेके ख़ुदि गोरा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी अञा कुझु ॿी टाइप जी आहे, उन्हनि खे रिश्ता मिलनि था पर उन्हनि जी उहे निभाइनि बि था। असां वारनि माण्हुनि वटि वसाइल ऐं ज़राए कोन्हनि जो ज़िंदगीअ खुशगवार नमूने में को वॾो हिसो खणी हलनि। हुननि जा कचा धागा आहिनि, हुननि जा सोर्सिस न आहिनि, पैसो कोन्हे पियो, घर कोन्हनि के, तंहिंजे करे बॉयफ्रेंड ऐं गर्लफ्रेंड वारी ज़िंदगी, नौकिरियूं मटिजी वञनि थियूं ऐं लोकेशन मटिजी वञे थी, माण्हू हुननि जा ख़्याल मटिजी था वञनि पिया, पर फ्रेंडशिप जल्दी मिली थी वञे पई, तंहिंजे करे इहो उनजी रात पहिरियों। हा त हाणे छा थियो, थोरो अॻिते हली ईअं थो थिए त एॾो थो मां लिखण जो आदी थी वञा जो हिकु ई वक़्तु मां अफ़साना बि अफ़साना मां न चवंदो आहियां, अफ़साना नवीसी मुंहिंजे नज़र में पंहिंजो हिकिड़ो ॿियो मक़ाम रखे थी ऐं कहाणी हिकिड़ो ॿियो मक़ाम रखे थी। सिर्फ़ु फ़र्क़ु मूंखे एतिरो लॻंदो आहे त कहाणीअ में असां कुझु सचु ऐं ज़िंदगीअ जे हक़ाइक़ खे वधीक क़रीब रखंदा आहियूं ऐं कुझु उन में सचु ॾेखारींदा। अफ़सानो छो त उर्दू मां आयो आहे ऐं अंग्रेज़ी मां आयो आहे, अंग्रेज़ी मां आयो आहे ऐं उर्दू में तर्जुमा थिया आहिनि, उर्दू मां पोइ हुन पेर खोड़े ऐं सिंधीअ में आयो आहे। त उर्दू सिंधीअ में जॾहिं बि आयो आहे त हुनजो नालो अफ़सानो आहे, त हुन में कुझु ज़िंदगीअ जे अहिड़नि हिसनि ते बि लिखंदा आहिनि जेके थियण जोगा हुजनि, न थियण जोगा हुजनि ऐं पर कूड़ जे ऐं बुनियाद ते या तख़यल जे बुनियाद ते या उन्हनि खे खणी अफ़सानो मतिलबु बि कॾहिं कॾहिं हुनजी माना ई अदब जे लिहाज़ में थिया अफ़साने मत सुनाओ, माना कूड़ियूं ॻाल्हियूं मत न कयो, पर कहाणी में सिंधीअ में ईअं न आहे। कहाणीअ में हक़ाइक़ ज़िंदगीअ जा वधीक माण्हू, तंहिंजे करे मां पंहिंजे कहाणी चवंदो आहियां, अफ़सानो घटि चवंदो आहियां। ऐं अफ़साने बाज़ी बि त हिकिड़ो लफ़्ज़ आहे, तंहिंजे करे उहो कहाणियूं, तंहिंजे करे हाणे ज़िंदगीअ में छा हुयो त मां जॾहिं पंहिंजे हिते कहाणियूं बि लिखां थो ऐं उतां जी सोशल लाइफ में बि अचां वञा घुमां थो, छो त हिन इलाइक़े में मूंखे अहिड़ो वादीअ जो, जीअं सवाद जी वादी आहे, पिखरिन जी वादी में असां रहूं था, त उन में सवाद जी वादीअ में रेल जूं सीटियूं बि हुजनि थियूं, भरिसां घर आहिनि, रेल बंदि बि आहे ऐं उनजे भरिसां वॾा गाल्फ क्लब बि आहिनि, उनजे चौधारी बाग़ बि आहिनि, उनजे चौधारी वॾा ॿेला बि आहिनि ऐं उनजे चौधारी वॾा वॾा क़ब्रिस्तान बि आहिनि। क़ब्रिस्तान उतां ईअं सम्झो त वॾो बाग़ हूंदो आहे। इहो हिकिड़ो तव्हां नोट करे छॾिजो त वेस्ट में या कैनेडा में जेके क़ब्रिस्तान आहिनि, बर्फ़ानी ऐं पाणी जा मुल्क आहिनि, त उते बाग़ ऐं छॿर जो हमेशह हुजणु कुदरती आहे, ज़रूरु न आहे त गॾु पाणी ॾिजे। तंहिंजे करे उते क़बरूं बि क़ब्रिस्तान बाग़नि जे हिसाब सां ठहंदियूं, उतां जो क़ब्रिस्तान लॻंदो ई न आहे। उन में वॾा फुआरा, उन में पार्क ठही वञनि, उन में झीलूं ठही वञनि, उन क़बरूं संगमरमर ठहियूं, उन्हनि ते गुल फुलवारियूं बाग़, हर हिकु क़बर उतां जो बाग़ आहे। मजमूई तौर ते हिकिड़ो जेको जनरल बिहेवियर आहे माण्हुनि जो, उतां जे माण्हुनि जो ऐं हितां जे माण्हुनि जो, असांजे माण्हुनि जो, उन में कहिड़ो फ़र्क़ु ॾिठो अथव? बिहेवियर में वॾो फ़र्क़ु आहे हितां जे असांजे वजह, पर ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उनजो सबबु कहिड़ो आहे? उनजो सबबु इहो आहे त सबबु उनजो इहो आहे त हू असांखां 150 साल अॻु में आज़ादु थिया आहिनि, ख़ासि तौर जेकॾहिं कैनेडा जी ॻाल्हि कजे, पर पूरे वेस्ट जी ॻाल्हि कजे, इकनॉमिकल प्रॉब्लम्स न आहिनि न, पर हिकु ॻाल्हि कयूं, 150 साल, तंहिंजे करे हुननि जी तालीम जेका आहे ऐं साइंस जी तरक़ी उते असांखां वधीक थी आहे ऐं तिजारती मंडियूं उन्हनि जूं तमामु कंदियूं पुराणियूं आहिनि ऐं उहो बि बरतानिया जे अंडर में मुल्क आहे हिन वक़्तु बि, तव्हांखे इहो यादि हुजणु घुरिजे। जी।
ऐं उते मां बि जेकॾहिं सिटीज़नशिप मिले त मूंखे बि राणी एलिज़ाबेथ जो कसमनामो खणणो पवंदो उन जे नाले ते। हा, तंहिंजे करे उहो उन ते बरताने जो सॼो राज सॼी दुनिया अॼु दुनिया ते रहियो आहे। पर अॼु दुनिया खां सॼी दुनिया ते रहियो आहे, सिज बि कोन लहंदो हुनजी राज तां। उन राज में बि कैनेडा हुनजो राज हूंदो। त छाकाणि त उहो अंग्रेज़ी ॿोली उतां जी मादिरी ॿोली आहे ऐं सरकारी ॿोली आहे अंग्रेज़नि जे राज जे करे। त उनखे उन फ्रेंच बि आहिनि ऐं फ्रेंच क़ौम बि हिकिड़ी वॾी तरक़ी पसंदि क़ौम आहे पंहिंजे तारीख़ में। इहे ॿई जॾहिं वञनि था उतां उते ऐं पंहिंजूं कॉलोनाइज़ेशन वधाइनि था, कॉलोनी ठाहिनि था, त उन ते वॾो कमु था कनि पिया। त एतिरी तव्हांखे तरक़ी उते नज़र ईंदी जेतिरी मॉन्ट्रियल फ्रेंच जो सूबो आहे, क्यूबिक फ्रेंच जो सूबो आहे ऐं असांजा टोरंटो बरतानिया सूबा आहिनि। त उन्हनि खे तव्हांखे कल्चर उन्हनि जो ई नज़र ईंदो, ॿोली बि उन्हनि जी जिते जिते सूबा उन्हनि जा आहिनि उहा ई ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे। ऐं तरक़ी बि ओतिरी थी आहे तालीम जे मैदान में, वापार जे मैदान में, कल्चर जे मैदान में ऐं साइंस जे मैदान में ऐं बिहेवियर जे मैदान में। हा, कैनेडा में रही मूं ॿुधायो मां त कहाणियूं बि लिखियूं, आतम कहाणी बि लिखी ऐं शख़्सियात ते बि जिन सां मुंहिंजो वास्तो ज़िंदगी बि रहियो, तालीम जे मामलनि में, पढ़ाइण उस्तादनि जे मामले में या दोस्तनि जे मामले, इन सभिनी खे मूं उन्हनि ते किताब पंहिंजा मज़ामीन लिखिया। मज़ामीन पियो मां लिखंदो हुउमि तमामु फास्ट राति ॾींहुं मां इन खे सम्झो हिकिड़ी फैक्ट्री जे हिसाब सां हलायुमि। त हुन में मां पंहिंजी आतम कथा बि लिखी आहे। उन आतम कथा जो मौज़ू आहे सिंधूअ किनारे सारोन। ज़बरदस्त। हा, ऐं ॿियो किताबु जेको मूं लिखियो आहे उते उहो आहे अंदरि जिन उजारियो। उन में उस्ताद ऐं दोस्त सभु अची वञनि था, उन्हनि जी ज़िंदगीअ जो पूरो अहवालु अची थो वञे। ऐं टियों किताबु आहे ॻाल्हियूं कैनेडा जे वणकार जूं। हा, उन में पोइ उन क़ौम जा ऐं उतां माण्हुनि जा ॻाल्हियूं बि आहिनि, उन्हनि जा रवैया बि आहिनि ऐं उतां जूं कहाणियूं बि आहिनि। ऐं पंहिंजे मन जा उद्दमा बि बयानु कयल आहिनि। ऐं उते जेके सराउंडिंग में बाग बहारियूं आहिनि, ॿेला आहिनि, उन्हनि में वञी करे जेके मूं रहियो आहियां कहाणियूं लिखियूं आहिनि या रेल जूं पटरियूं आहिनि उन ते चढ़ी कहाणियूं लिखी आहे हिकिड़ियूं जदीद आहिनि, उहे इंशा ताला दोस्तनि खे पढ़ण लाइ मिलंदियूं। किताबु हिकिड़ो तक़रीबन छपिजी चुको आहे जेको हिन हफ़्ते में अची वेंदो, पंहिंजो सिंधू किनारे सारोन। ऐं ॿिया बि पाइप लाइन में खणी न चढ़नि छो त उहे कंपोज़ थियल आहिनि ऐं उहे तमामु घणी उहे प्रिंटर्स खे ॾिनल आहिनि ऐं इंशा अल्लाह हिन किताब खां पोइ उहे कोई 2-3 महीननि में अची वेंदा। तव्हांजी तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु। हक़ीक़त इहा आहे त खोड़ सारी तशनगी महसूसु थिए थी त ॻाल्हियूं घणियूं अञा तव्हां सां करणियूं जेके रहिजी वियूं। इंशा अल्लाह वरी ॿी मुलाक़ात में तव्हां सां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ज़िक्र कबो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो टाइम ॾिनो ऐं यादुनि जा वर्क वराया। दोस्तो, तव्हां गुफ़्तगू ॿुधी ऐं इंतिहाई दिलचस्प यकीनन गुफ़्तगू तव्हां ॿुधी जेका असां सिंधी ॿोली जे नाले वारे स्कॉलर उन जा केतिरा ई किताब पाइपलाइन में आहिनि जेके छपिजी मंज़र आम ते अचण वारा आहिनि। उन जी PhD थीसिस मां तव्हांखे ॾेखारी डॉक्टर ग़ुलाम रसूल सुमरे साहिब सां। इंतिहाई उन जे ज़िंदगी जे हवाले सां ख़ूबसूरत गुफ़्तगू थी जंहिंमें यादुनि जा वर्क बि हुया, लाड़काणे जो तमामु घणो तफ़सीली ज़िक्र बि हुयो। उहो लाड़काणो जंहिं लाड़काणे जे घिटियुनि में डॉक्टर ग़ुलाम रसूल सुमरो साहिबु रौलाकियूं कंदो हुयो, उहो वञी कैनेडा ताईं पहुतो। कैनेडा खां पोइ जॾहिं उते उन वञी उहे सभु यादगिरियुनि जा वर्क वराया, उहे सभु किताब जेके जल्दी मार्केट में अचण वारा आहिनि, उन्हनि सभिनी जो तव्हां ज़िक्र ॿुधो। सिलसिले अंदरि और में अॼु असां गॾु हुयासीं डॉक्टर ग़ुलाम रसूल सुमरे साहिब सां। इंशा अल्लाह हिन ई सिलसिले तहत ईंदड़ कंहिं प्रोग्राम में ॿिए कंहिं नाले वारी शख़्सियत सां गॾु हूंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।